अस्सलामुअलैकुम नाज़रीन, दिस मॉर्निंग विथ आवाज़ में तव्हांखे भली कार चऊं था। मां आहियां मुबशर हुसैन ऐं मां आहियां सबा आबरो। नाज़रीन, तव्हां सभिनी खे वेलकम कयूं था मॉर्निंग शो में, दिस मॉर्निंग विथ आवाज़ में। असीं अॼु खोड़ सारा ॿिया टॉपिक्स खणी आया आहियूं, नवां टॉपिक्स खणी आया आहियूं, जंहिं ते असीं तव्हां सां अॼु कंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं, खोड़ सारियूं कचहरियूं। बिल्कुलु नाज़रीन, सुबुह शुरू थी चुकी आहे ऐं अॼोके ॾींहं जी सुबुह इलाही सुठी सुबुह आहे। छोजो अॼोको ॾींहुं इलाही सुठो आहे, भलारो आहे, उहो आहे जुमे जो ॾींहुं। हमेशह तव्हां नोट कयो हूंदो, जुमे ते सभा बि जेका आहे उहा वाइट कपिड़ा पाए ईंदी आहे, यानी कि इहो पैगाम ॾींदी आहे त जुमे वारो भलारो ॾींहुं जेको आहे उहो नेकियुनि जो त ॾींहुं आहे ई आहे, पाण जी पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि रहण जो बि ॾींहुं आहे। यानी इन ॾींहुं इंसानु कोशिशूं कंदो आहे ज़्यादा खां ज़्यादा ख़ुशियूं बि फैलाए, ख़ुशियुनि सां रही सघे। बल्कि सिर्फ़ु इन ई ॾींहं न, हफ़्ते जे 7 डेज़ ई तव्हांखे इहा महिनत करण जी ज़रूरत आहे। असीं अॼु पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ हिन स्टेटमेंट खां कंदासीं, हिन ॻाल्हि सां कंदासीं। नफ़्सियात जो हिकिड़ो मशहूरु माहिर आहे विक्टर फ्रैंक, जंहिं पंहिंजी किताब लिखी मैन्स यानी सर्च ऑफ मीनिंग। इन किताब जो नालो हो, उन पंहिंजी किताब में लिखियो त इंसान हर हाल में जहिड़ो रही सघे थो जेकॾहिं हुन वटि ज़िंदगीअ जो को मक़सदु हुजे। हुन जो चवणु हो त इंसान खे सिर्फ़ु पैसो शोहरत न पर मान जी ज़रूरत हूंदी आहे। उहो अहसासु जेको उनखे जीअण जो अहसासु ॾियारे सघे त मां ज़िंदा छो रही रहियो आहियां। त इन करे हर इंसान खे पंहिंजी ज़िंदगीअ जे अंदरि हिकिड़ो मक़सदु हासिलु करणु घुरिजे, हिकिड़ो मक़सदु हुजणु घुरिजे जंहिंजे पोयां उहो पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। पंहिंजे में सभा अव्हां जी ज़िंदगी जो छा मक़सदु आहे? अव्हां हिन बारे में छा चवंदो? मक़सद त जेतिरा ठाहियूं, मंज़िलूं जेतिरियूं हासिल करण जी कोशिशि कयूं, उहे घटि आहिनि। इंसान जो हर ॾींहुं नओं मक़सदु अची वेंदो आहे। इंसान में हर ॾींहुं नई जुस्तजू अची वेंदी आहे कुझु न कुझु हासिल करण जी। ऐं उन हासिल करण, जेको इहो हासिल करण वारो लफ़्ज़ आहे या हासिल करण वारी शइ आहे, उनजे पोयां इंसानु एतिरो लॻी वञे थो, असांजो टाइम गुज़री वञे थो, असांजी उमिरि गुज़री वञे थी, असां वटां उहे लम्हा ख़तमु थी वञनि था जेके हिन ज़िंदगी खे हसीन ठाहे सघनि था या वरी क़ीमती हुजनि था। असीं उहो कुझु विञाए वेहूं था, उहा शइ सिर्फ़ु हिकिड़ी शइ हासिल करण जे लाइ, त असीं यानी कि असीं कंहिंजी तवजो बि हासिल करण लाइ एतिरी महिनत, एतिरी जुस्तजू कंदा आहियूं जो पाण खे बिल्कुलु हेठि किराए छॾींदा आहियूं। ऐं उन इंसान, उन शख़्स जे अॻियां पाण खे हिकिड़ी अट्रैक्शन ॾियाराइण जे लाइ पाण खे बिल्कुलु ख़तमु करण जी कोशिशि कंदा आहियूं, पर उहा बि हासिल न थींदी आहे। ईअं जीअं तव्हां हिकिड़ो कोट ॿुधायो, विलियम शेक्सपियर जो चवणु आहे, लव मी और हेट मी बोथ इन माई फेवर। छो त फेवर में कीअं था थी सघनि त लव कंदो अगरि त इफ यू लव मी देन आई एम इन योर हार्ट, ऐं इफ यू हेट मी देन आई एम इन योर माइंड। ऐं मां तव्हांजे माइंड में रहंदुमि ऐं तव्हांखे हमेशह इहो ख़्यालु रहंदो त मां हिन सां नफ़रत कंदो आहियां या नफ़रत कंदी आहियां। अगरि तव्हां मूंसां प्यारु कंदो त मां तव्हांजे दिलनि मां कॾहिं बि नथो वञी सघां। सो ॿई शयूं जेके आहिनि मुंहिंजे लाइ इक्वल आहिनि। असांखे इहो न सोचणु खपे त हीअ असांखां शख़्स नफ़रत करे थो या वरी मोहबत करे थो त छो। जेको बि आहे उनखे पॉज़िटिव वठी करे अगरि असीं हलंदा रहूं त ज़िंदगी शायदि आसान थिए। बिल्कुलु ईअं ई आहे। सभा बुनियादी तौर ते ॾिसो, ज़िंदगी गुज़ारण जा हिन दुनिया में 4 असूल सेट कया विया आहिनि, माण्हुनि सेट कया आहिनि। उन में इहो ई आहे त जेकॾहिं को बि ज़िंदगी गुज़ारे थो, उहो या त पैसे जे पोयां भॼे थो पियो, या त शोहरत जे पोयां भॼे थो पियो, या वरी सकून जे पोयां भॼे थो पियो। इहे बुनियादी तौर ते जेके 3 असूल आहिनि, हाणे इहे इंसान खे उन जी शख़्सियत जे मथां ठाहींदा आहिनि। ऐं हिकिड़ी मशहूरु किताब लिखियलु आहे त जेकॾहिं तव्हां कंहिं शइ जे पोयां भॼो था पिया त उहा शइ बि तव्हांखे ॻोल्हींदी आहे, उहा बि तव्हांजे पोयां भॼंदी आहे। यानी पैसो, दौलत, शोहरत, सकून, इहे 3-4 जेके शयूं आहिनि, इंसान मुख़्तलिफ़ ज़ावियनि में इन्हनि जे बारे में सोचींदो आहे। को इंसान सम्झंदो आहे त मूं वटि एतिरो मालो मता अची वेंदो, पैसा अची वेंदा, दौलत अची वेंदी, त मूं वटि ज़िंदगी जो सभिनी खां वॾो मां पुरसकून माण्हू हूंदमि। लेकिन इहे न आहे हूंदो। असां पंहिंजे रिसर्च में बि ॾिठो, तारीख़नि में बि असां पढ़ियो, किताबनि में बि पढ़ियो त जंहिं वटि दौलत शोहरत हूंदी आहे
उहो बेसकून हूंदो आहे, उनजे अंदरि हिकिड़ी बेचैनी हूंदी आहे, बेसकूनी वारो अमल हूंदो आहे, उहो सुठे तरीक़े सां रही न सघंदो आहे, उनखे का न का ॻाल्हि परेशान कंदी आहे। वरी बाज़ औक़ात इहो बि ॾिठो वियो आहे त जंहिं वटि ज़्यादा पैसो हूंदो आहे उहो कंजूस बि ज़्यादा थी वेंदो आहे। इन चकर में उहो परेशान रहंदो आहे त मुंहिंजो पैसो फलाणी जॻह ते ख़र्चु न थिए, मुंहिंजो पैसो फलाणी जॻह ते ख़र्चु न थिए। इन तरीक़े सां मां इहो सम्झां थो ज़िंदगी जो फ़लसफ़ो इहो हुजणु घुरिजे त तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि सुकून पैदा करणु घुरिजे। ऐं सुकून इहो आहे, हिकिड़ी मशहूरु किताब दी अल्केमिस्ट जेका दुनिया में सभिनी खां वधीक विकिरो कंदड़ किताबु आहे, उन में बि असांखे उन स्टोरी में इहो ॿुधायो वियो आहे जॾहिं हिकु नौजवान निकिरंदो आहे दौलत शोहरत खे ॻोल्हण जे लाइ, हिकिड़े ख़ज़ाने खे ॻोल्हण जे लाइ। बिलाख़िर सॼी दुनिया जी सैर करे मोटी ईंदो आहे पंहिंजे घर में, त उनखे उते महसूसु थींदो आहे त असुलु दौलत, असुलु सुकून त मुंहिंजो इहो घरु आहे जेको मां दुनिया जे कुंड कच्छ मां घुमी आयुमि, लेकिन मूंखे हिते अची महसूसु थी रहियो आहे। ऐं उनखे पोइ पंहिंजी ज़िंदगी जो ख़ज़ानो उतां ई मिली वेंदो आहे। त जेकॾहिं तव्हांजे दिलि जे अंदरि को सुकून न हुजे, जेकॾहिं तव्हां अंदरूनी तौर ते मुतमइन न हुजो, त पोइ शयूं इलाही डिस्टर्ब थींदियूं आहिनि। तव्हांजो ज़हन डिस्टर्ब रहंदो आहे, तव्हांजी ॿियूं शयूं बि डिस्टर्ब रहंदियूं आहिनि, तव्हांजो मूड ख़राबु हूंदो आहे। ऐं असांखे पंहिंजी ज़िंदगीअ जे फ़लसफ़नि खे ईअं न गुज़ारणु घुरिजे त सिर्फ़ु शोहरत ऐं दौलत ई सभु कुझु हूंदी आहे। असुलु शइ सुकून आहे। थी थो सघे मां ग़लति था हुजां, तव्हां मुंहिंजी हिन ॻाल्हि ते ख़िलाफ़ु करे असांखे पंहिंजी राय बि ॾेई सघो था सोशल मीडिया ते, असांजे चैनल ते, पंहिंजे कॉमेंट्स में। त तव्हां छा था सम्झो सबा, तव्हांजो छा फ़लसफ़ो आहे, शोहरत, दौलत, सुकून छा? अच्छा, दौलत ऐं शोहरत इंसान पाण कमाए सघे थो, महिनत कयो ऐं दौलत तव्हांजे क़दमनि में। ज़ाहिर पैसे खे इंसान कमाए थो, इंसान खे पैसो नथो कमाए सघे, अम्मी चवंदी आहे। ऐं इन खां पोइ अचे थी शोहरत। त मशहूरु थियणु कहिड़ो ॾुखियो कमु आहे। अॼुकल्ह जे दौर में असां वटि सोशल मीडिया आहे, प्लेटफॉर्म्स आहिनि, असां वटि यूट्यूब आहे, टिकटॉक आहे, खोड़ सारा प्लेटफॉर्म आहिनि। तव्हां पंहिंजो रील बि ठाहियो था, तव्हां का अहिड़ी हरकत कयो था जंहिंमें बरकत अची वञे, ख़ुदा तव्हांखे नवाज़े छॾे ऐं तव्हां हुन में शोहरत माणे सघो था। सो दौलत ऐं शोहरत आहे इहा जेका तव्हां पाण कमाए सघो था। आहे सुकून जी ॻाल्हि। सुकून तव्हांखे ईअं नथो मिले, सुकून जुस्तजू करण सां, महिनत करण सां मिले थो। ॾिसो केतिरा ई इंसान आहिनि, उन्हनि खे असीं ॾिसंदा आहियूं त बेसुकून आहिनि। ज़ाहिर उन्हनि वटि गाॾियूं आहिनि, घर आहिनि, औलाद आहे, पर उन खां पोइ बि उन्हनि खे सुकून नाहे हूंदो ऐं केतिरनि ई मुश्किलातुनि में उहे घिरियल हूंदा आहिनि। जीअं अॼुकल्ह जे जेके ॻाल्हियूं आहिनि जीअं असीं कयूं था, पर उन में हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि एड कंदासीं। जीअं मुश्किल जो दौरु हले थो ऐं मां ॻाल्हि कई प्लेटफॉर्म्स जी, त टिकटॉक जी असीं ज़रूरु ॻाल्हि कंदासीं। जेके टिकटॉकर्स आहिनि उहे बि खोड़ सारी महिनत त कनि था, पर हिन वक़्तु असीं मुज़ना टिकटॉकर जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। मुज़ना टिकटॉकर जो एक्सीडेंट थियो आहे। जेकी बहितरीन टिकटॉकर आहिनि, ख़ुदा उन्हनि खे तंदुरुस्ती ॾे, सेहत ॾे, पर उन्हनि जो ख़तरनाक एक्सीडेंट थियो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, इहा सुबुह ई अपडेट आई आहे। ऐं मुज़ना सोशल मीडिया ते इन्फ्लुएंसर आहिनि ऐं ख़ासि तौर ते सिंध खे रिप्रेज़ेंट कंदियूं आहिनि। हर हवाले सां सिंधी ॿोलीअ जे हवाले सां, सिंधी कल्चर सकाफ़त जे हवाले सां उनखे उन्हनि जेको आहे इंट्रोड्यूस बि करायो। ऐं सोशल एक्टिविस्ट बि आहिनि, समाजी वर्कर बि आहिनि, वकील बि आहिनि। हा बिल्कुलु। उन्हनि जो अॼु एक्सीडेंट थियो आहे। असां आवाज़ टीवी जी सॼी टीम, असांजी मॉर्निंग शो जी सॼी टीम उन्हनि जे लाइ दुआ गो आहे सॼी सत, त उहे जेको आहे जल्द खां जल्द सिहतयाब थी वञनि, ताकी हू पंहिंजे कॉन्टेंट सां हिकु दफ़ो ॿीहर माण्हुनि खे एंटरटेन करे सघनि। ऐं रोड हादसो लाइ ख़तरनाक पेश आयो आहे। बिल्कुलु। ऐं मुबशर ॾिसो वरी उहा ई ॻाल्हि अची वई न हिते, त असां वटि सुकून नाहे, यानी कि असां वटि गाॾी बि आहे, असां वटि शोहरत बि आहे, दौलत बि आहे, पर हाणे जॾहिं एक्सीडेंट थियो आहे मुज़ना साहिबा जो, एतिरो ख़तरनाक एक्सीडेंट थियो आहे, अलाह उन्हनि खे शिफ़ा ॾींदो, सिहत ॾींदो, ज़िंदगी ॾींदो, पर ॾिसो आहे त बेसुकूनी वारी ॻाल्हि। जॾहिं त वञी करे इहे ज़ख़्म सही थियनि या वरी पंहिंजे ट्रैक ते हिकिड़ो इंसानु अचे, तेसिताईं त बेसुकूनी रहंदी। इहो पैसो, इहा शोहरत अची असांखे सुकून न ॾींदी। बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे नाज़रीन। लेकिन इन सां गॾु गॾु हिकिड़ी ॻाल्हि इहा बि करण जी ज़रूरत आहे त ड्राइविंग सेफ तरीक़े सां कजे। मुज़ना साहिबा बि जेका असांजी आहिनि, सिंध जो जेका शान आहे, उहो बि कार ड्राइविंग जे दौरान एक्सीडेंट थियो। त कार तव्हां बि जेकॾहिं हलाए रहिया आहियो, असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो, त कार इलाही एहतियात सां ड्राइव कयो। ड्राइविंग जा मसइला इलाही ज़्यादा वधी विया आहिनि। कुझु ॾींहं पहिरियां बि असां हिन टॉपिक जे मथां ॻाल्हायो त रोड सेफ्टी हुजणु ज़्यादा ज़रूरी आहे।
ऐं इन हवाले सां अवेयरनेस हुजण जी ज़रूरी आहे। बहरहाल असीं दुआगो आहियूं मुज़ना जे लाइ, इंशाअल्लाह अलाह से उन्हनि खे जल्द सिहतयाब ॾींदो ताकि हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे बहितरीन कॉन्टेंट सां सिंध जे माण्हुनि खे, पाकिस्तान जे माण्हुनि खे एंटरटेन कंदियूं। ॻाल्हियूं असांजूं इहे ई हली रहियूं आहिनि, ज़िंदगी जो फ़लसफ़ो। तव्हां ॿुधायो न, तव्हां छो नथा ॿुधायो असांजे नाज़रीन खे त तव्हां दौलत शोहरत बि चाहियो था, ॿुधायो न। अच्छा सही आहे, हाणे दौलत शोहरत केरु न चाहींदो, शोहरत त असां वटि आहे, दौलत अल्हम्दुलिल्लाह थोरी घणी मिड़ई न हुजण जे बराबरि या हुजण जे बराबरि जेतिरी अलाह ॾिनी आहे, शुक्र आहे। ऐं सुकून जी ॻाल्हि जीअं तव्हां कई त सुकून बि आहे, छो त अम्मी जो घर जेको आहे न उहो सुकून वारो आहे। असां वटि असांजी माउ आहे, असांजो पीउ आहे, उन्हनि जी शफ़क़त भरियो हथ मथां जॾहिं रखिजे थो त उन खां वधीक सुकून वारी ॻाल्हि मुबशर मां तव्हांखे नथी ॿुधाए। हा बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे नाज़रीन, घर जो सुकून वाक़ई में घर जो हूंदो आहे। जॾहिं तव्हां पंहिंजनि ॿारनि सां वियो, पंहिंजनि घर वारनि सां वियो, वरी ख़ासि तौर ते वालिदैन जेके आहिनि उहे कंहिं नेमत खां घटि न हूंदा आहिनि। ऐं यकीनन जेकॾहिं तव्हांजी वालदा मौजूदु हुजे, वालिद मौजूदु हुजे, वरी घर में हल्की फुल्की शरारत बि हलंदी रहे, हरारत बि हलंदी रहे, त इन सुकून खे इंसान को बि पैसनि जी एवज़ ख़रीद नथो करे सघे। यानी जेकॾहिं तव्हांजो इहो सुकून विञाइजी थो वञे त पोइ तव्हां बेशक लखे करोड़े अरबे रुपया ख़र्च करे वठो, लेकिन तव्हांखे इहो सुकून नथो मिली सघे। त जेकॾहिं तव्हां इन पुरसकून लाइफ स्टाइल खे जी रहिया आहियो त तव्हां हिन वक़्तु ख़िते ते, दुनिया ते, इन सरज़मीन ते सभिनी खां वधीक ख़ुशनसीब माण्हू आहियो जीअं असां आहियूं, जीअं असां आहियूं। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि मुबशर हिन में ऐड कयो, ज़िंदगी सेहत वारी ज़िंदगी असां वटि आहे। असीं ख़ुशि आहियूं, उथूं वेहूं था, खाऊं पीऊं था, सभिनी सां मिलूं था, होशो आवाज़ असांजा सही आहिनि, असांखे ख़बर पए थी शयुनि जी, नेगेटिव जी, पॉज़िटिव जी, हर शइ जी ख़बर पए थी त इहा सुठी ज़िंदगी हिकिड़े सुठे अमल में अगरि असीं गुज़ारियूं त इहो बि सुकून आहे असांजे लाइ। असांजी ज़िंदगी, असांजी सिहत वारी ज़िंदगी बि सुकून आहे। बिल्कुलु इहो ई आहे। बाज़ औक़ात घर में कुझु अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि जेके तंग कंदा आहिनि, ॾाढो इरिटेट कंदा आहिनि, टॉक्सिक कंदा आहिनि। तव्हांजे घर में कहिड़ो माण्हू? अच्छा उहा मां पाण आहियां। मां हर कंहिंखे तंग कंदी आहियां, मां बाबा खे तंग कंदी आहियां, अम्मी खे तंग कंदी आहियां, भाइरनि खे ऐं नंढनि भाइटनि खे तंग कंदी आहियां। उहो सभु मूंखां, अच्छा अगरि मां न हूंदी आहियां त चवंदा आहिनि घर में रौनक न आहे, छो त कोई तंग करण वारो न हूंदो आहे, हर कोई पंहिंजे कमकार सां लॻल हूंदो आहे। मुबशर तव्हांजे घर में केरु आहे, छा तव्हां पाण आहियो? हा सेम मूंखे लॻे थो सभा असां ॿई जने प्रोग्राम करण ईंदा आहियूं, आवाज़ थी वेंदी त घर वारा ख़ुशि थींदा हूंदा त कुझु देरि जी सुकून थी वियो आहे झट लाइ, थी वियो आहे झट जे लाइ। त ख़ैर हाणे ब्रेक वठूं। वठणु घुरिजे, पहिरियां जो असांजी नाज़रीन तंग थी वञे ऐं वरी ॾिसनि त ही ॿई पाण में विड़ी पिया आहिनि। त नाज़रीन वठूं था नंढिड़ो ब्रेक, मॉर्निंग शो जारी आहे, असीं नंढड़े साई खां पोइ वरी वापसि था। अगेन वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। नाज़रीन हाणे ॻाल्हि कंदासीं दौरे जी। हिकिड़ो अहम दौरो थी रहियो आहे ऐं उन दौरे मां खोड़ सारा इंकशाफ साम्हूं आया आहिनि ऐं उन दौरे जा नतीजा हिन वक़्त ताईं अञा साम्हूं न आया आहिनि, में बि अचनि। ऐं असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं दौरे जी, जेको अहम दौरो चयो पियो वञे त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप हिन वक़्तु चीन पहुतल आहे, चीन जे शहर बीजिंग में पहुतल आहे। उते हुननि जो संदसि शानदार आजियां कयो वियो आहे ऐं गॾोगॾु इहो ॿुधाईंदा हलूं त सदर डोनाल्ड ट्रंप सां उन्हनि जो पुटु, उन्हनि जी नुंहुं, गॾोगॾु एलन मस्क ऐं खोड़ सारी ॿी क़यादत वफ़द पहुतल आहे जिन जी शानदार आजियां कई वई आहे, इस्तक़बाल कयो वियो आहे, पर पाण सदर न आयो इस्तक़बाल में। हाँ बिल्कुलु नाज़रीन ईअं ई आहे, छो जो चीन या अमरीका तक़रीबन हिकु ॿई मुल्क जेके आहिनि पाण खे बराबरि कंट्री सम्झंदा आहिनि ऐं इन तरीक़े सां जॾहिं डोनाल्ड ट्रंप चीन पहुतो त चीन जे नाइब सदर हुनजो इस्तक़बाल कयो। लेकिन बीजिंग पहुचण खां पोइ जॾहिं हॉल ऑफ द पीपल जेको आहे सदर डोनाल्ड ट्रंप आयो अमरीकी सदर, त उते चीनी सदर शी जिनपिंग उन्हनि जो बाक़ाइदा इस्तक़बाल कयो ऐं शानदार आजियां कई। वरी शानदार आजिया में हिकिड़ी इहा शइ ॾिठी वई जेका वफ़दनि जी सतह ते सभा मुलाक़ात थी आहे। सभा जी नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त इहा मुलाक़ात 2 कलाक ताईं हलंदी रही
ऐं इन 2 कलाक जी मुलाक़ात में ज़्यादातर अमरीकी सदर चीनी सदर जी तारीफ़ पियो करे ऐं चीनी सदर अमरीकी सदर जी तारीफ़ पियो करे। वरी असां जेकॾहिं थोरो रिवाइंड कयूं, माज़ी में वञूं त कुझु महीना पहिरियां इहे 2 सदूर ट्विटर ते सोशल मीडिया ते ऐं पंहिंजनि बयाननि में बाक़ाइदा अहिड़ा बयान ॾींदा हुआ त ईअं लॻंदो ॼाण जेको आहे जंग शुरू थी। त हिन हवाले सां असां वधीक बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, सॼी रिपोर्ट बि अव्हांखे पाण ॿुधाईंदासीं, लेकिन हिन हवाले सां असां तज़ियो वठंदासीं। इलाही अहम असांजा साथी आहिनि, आवाज़ टीम जा साथी आहिनि, आवाज़ फैमिली जा इलाही अहम असांजा रुकन आहिनि। मोहसिन बब्बर साहब असांजा करंट अफेयर डायरेक्टर ऐं इलाही सीनियर तज़िया निगार आहिनि जेके आलमी मामलनि ते ऐं क़ौमी मामलनि ते अहम तज़ियो रखंदा आहिनि, अहम नज़र रखंदा आहिनि। अॼु असांखे हुननि सुबुह जो टाइम ॾिनो आहे, असां हुन जा सुराइता आहियूं। मोहसिन साहब अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग सर, ठीकु आहियो? And they look forward to Thank you very much for your time. सर ॿुधायो, अमरीकी सदर चीन पहुतो आहे ऐं उन खां पोइ जंहिं तरीक़े सां शयूं साम्हूं अची रहियूं आहिनि, ईअं त लॻे थो हिकु पुराणा सॻा भाइर विछड़ियल जेको आहे मिली विया आहिनि। तव्हां कीअं ॾिसी रहिया आहियो हिनखे? बिल्कुलु ईअं ई आहे मुबशर। हाणे पहिरीं ॻाल्हि तव्हां सुबुह मूंखे उथारे छॾियो आहे ऐं असां देरि सां थोरा माण्हू आहियूं मोकल जे ॾींहंनि में, पर ख़ैर थियो जो फ़ाइदो इहो थियो त मूंखे चांहि ठाहे वरिती, तव्हां धोए वरिता, को मिड़ई कमकार करे थो तव्हांजे करे, इहो सुठी ॻाल्हि थी। ख़ैर इन आओ ॾिसो, हाणे हिन दौरे खे थोरो हिन दौरे जो कॉन्टेक्स्ट सम्झण जी ज़रूरत आहे। दौरे जो कॉन्टेक्स्ट कुझु ईअं आहे जीअं हींअर सभा चयो त नतीजो छा निकिरंदो। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा त हिन दौरे जो नतीजो ज़ाहिरी कुझु बि न आहे निकिरणो। हुनजो सबबु इहो आहे त जॾहिं ट्रम्प चाइना जे लाइ तयारु थी वञे पियो, उन खां पहिरीं मीडिया सां जॾहिं ॻाल्हायो त मीडिया जे ॻाल्हाइण में हुन इहो चयो त मां बि ईरान जे मामले ते हुते ॻाल्हाइण न पियो वञा। इहा ॻाल्हि सम्झणी आहे। हिन जो मक़सदु इहो आहे, इहो तय थी वियो त हिन दौरे में हाणे का फॉर्मल ईरान जे मामले ते, जंग जे मामले ते ॻाल्हि ॿोल कोन थी। पर ज़ाहिर आहे इहो दौरो छा आहे, ॾिसो हिकिड़ा जेके ही दुनिया जा वॾे में वॾा सफ़ारती दौरा हूंदा आहिनि, वॾे में वॾा। चाइना ऐं अमरीका जे सरबराहनि जो पाण में मिलणु जॾहिं बि थियो आहे माज़ीअ में, तारीख़ में, उहो इंतिहाई अहम ऐं गैर मामूली दौरो हूंदो आहे। प्रोटोकॉल डिफरेंट हूंदा आहिनि ऐं इहो मामिलो ईअं न आहे हूंदो त जंग लॻी आहे त हाणे असां मिलूं पिया। इहो दौरो हिननि जो 6 महीना पहिरीं तय थियल हो। 6 महीना पहिरीं थियल हो, हुनजी एजेंडा तय थियल हूंदी आहे, हुनजी सॼा तयारियूं तय थियल हूंदियूं आहिनि, किथे थींदो, कॾहिं थींदो, कहिड़ी तारीख़ खां कहिड़ी तारीख़ ते थींदो, केरु किथे थींदो, केरु किथे थींदो, घणा माण्हू ईंदा, घणा न ईंदा, किथे तरसायो वेंदो, वॾी तयारी हूंदी आहे। हाणे जीअं हींअर बि इन सॼे दौरे दौरान हिकिड़ो ॿियो नतीजो निकितो आहे। चलो मां तव्हांखे ॿुधायां त अमरीकी सदर चाइना खे चयो आहे त 24 सेप्टेम्बर ते असां वटि अचु, मां हुनखे दौरे दावत ॾिनी। हाणे हुनजी तयारियूं हाणे खां शुरू थींदियूं, 3-4 महीना पहिरीं ऐं सभु सेट थींदियूं। चाइना जे इन दौरे में ट्रम्प जो बज़ाहिर ईरान ते ॻाल्हि न थी आहे, पर कल्ह ट्रम्प हिकिड़ो इंटरव्यू ॾिनो आहे ऐं ट्रम्प उन इंटरव्यू में मीडिया खे चयो आहे त चाइना असांखे, इहा ट्रम्प दावा कई आहे त चाइना असांखे चयो आहे त जेकॾहिं स्टेट ऑफ हॉर्मोज़ ते तव्हांखे का मदद खपे त असां करण लाइ तयारु आहियूं ऐं असांजो किरदारु ठही सघे थो त लाइन जेका हुई वॾी मानी ख़ैज़ हुई, बाक़ी सॼे दौरे जी फ़िलहाल का बि अहमियत कोन्हे। इन करे सॼे दौरे में जेका सियासी क़यादत आहे अमेरिका जी, उहा मौजूदु आहे। इहा लाइन लॻल हुई हिकिड़ी साम्हूं काबीना मेंबर जी, जेको ट्रम्प पाण सां गॾु वठी वियो, पर हुन खां पोयां ॿियूं 2 लाइनूं लॻल हुयूं। उहे 2 लाइनूं छा जूं हुयूं? उहे 2 लाइनूं हुयूं उन्हनि माण्हुनि जूं जेके वॾनि अमरीकी कंपनीज़ जा सीईओज़ आहिनि, IT जा सीईओज़ आहिनि, हुनमें ॿिया काफ़ी जेके सप्लायर्स आहिनि उन्हनि जा सीईओज़ आहिनि। हिकिड़ो ॿियो बि सीईओ हुनमें, उहो हो बोइंग कंपनी जेका जहाज़ ठाहींदी आहे उनजो सीईओ। ऐं जेका हींअर ताईं डील साम्हूं आयो, हुनजो मक़सदु आहे इहो सॼो सीड़पकारी जो बिज़नेस जो ट्रिप हो जेको अॻे रखियलु हो, पैसा बिज़नेस कयूं, पैसा ॻाल्हियूं करियूं। ऐं उन में 200 जहाज़ जेके आहिनि चाइना ऑर्डर ॾिनो आहे। कल्ह जे दौरे मां इहो नतीजो निकितो आहे त हुन ऑर्डर ॾिनो आहे अमेरिका खे, बोइंग कंपनी खे असांखे 200 जहाज़ था ॾींदो, बोइंग वॾा जहाज़ हूंदा आहिनि। ॿियो अगरि 2 जेका पॉलिटिकल स्टेटमेंट जेका ट्रम्प जी दावा आहे, चाइना अञा ताईं का पॉलिटिकल स्टेटमेंट न आहे ॾिनी, अञा ईरान ते न आहे ॾिनी। चाइना सिर्फ़ु एतिरो चयो आहे त असां ॿई ज़िम्मेवार मुल्क आहियूं, असां ॿई वॾा मुल्क आहियूं दुनिया जा,
असां माना हिकिड़े लिहाज़ सां सुपर पावर्स आहियूं, तंहिंजे करे असांजी ज़िम्मेवारी बि वधीक आहे। ऐं ज़िम्मेवारी जो छा मतिलबु आहे, असां हिन दुनिया खे मईशत बहितर करियूं ऐं बहिराननि खां बचायूं। त सिफ़ारती ॿोली में हमेशह इन्हनि जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि इन्हनि जी अहमियत हूंदी आहे, ऐं हिन जे पोयां नतीजा ॻोल्हण जी कोशिशि कई वेंदी आहे। इहो कॾहिं महिल थींदो त डायरेक्ट का ॻाल्हि कनि, जेसीं ताईं डायरेक्ट ॻाल्हि तेसीं ताईं न थींदी जेसि ताईं को रिटन मुआइदो न थिए। फिलहाल जेके ॿ जुमिला साम्हूं आया आहिनि प्रेसिडेंट ट्रम्प जा, उहे इहे ई आहिनि त ईरान जे हवाले सां ॿी हिकिड़ी ॻाल्हियुनि में इहा तय थी आहे, जेका चीन जे सदर चई आहे या अमेरिकन ट्रम्प दावा कई आहे, प्रेसिडेंट ट्रम्प दावा कई आहे त चाइना असां वाइदो कयो आहे त असां ईरान खे हथियार को बि न ॾींदासीं। इहा दावा आहे। जेसीं ताईं चीन तरफ़ां कंफर्मेशन नथी अचे, फिलहाल इहे दावा आहिनि। ॿी ॻाल्हि आहे जॾहिं त चीनी सदर जो इहो बि असीं ॿुधो आहे त चवणु आहे त अमेरिका ताइवान जे मामले ते एहतियात करे ऐं गॾोगॾु इहो बि चयो वियो आहे त ताइवान जो जेको मसइलो आहे उहो सही नमूने सां हल कयो वञे। हिन में केतिरी सचाई आहे? जी बिल्कुलु, इहा चीन जी पुराणी पोज़ीशन आहे ऐं ताइवान ऐं चीन जो मामिलो जी हवालगी जो उन ते मालकी जो जेको मामिलो आहे चाइना जो, इहो पुराणो आहे। सही। ऐं अमेरिका चाहे थो, ऐं अमेरिका ताइवान में इन्फ्लुएंस करे ताइवान खे चाइना खे अलॻि रखणु चाहे थो। ताइवान जी हिकिड़ी वॾी स्ट्रेटेजिक पोज़ीशन आहे इन सॼे खिते में। उते जेकॾहिं ताइवान में अमेरिका जो कब्ज़ो थिए थो या अमेरिका जो इन्फ्लुएंस थिए थो, चाइना ते उते वेही अखि रखी सघे थो। तंहिंजे करे अमेरिका वास्तो न आहे ताइवान सां। ताइवान ते जेको इंडस्ट्रियल हिकिड़ो ज़ोन आहे, हिकिड़ो तमामु घणो तरक़ी याफ़्ता मुल्क आहे ताइवान, इन इलाइक़े खिते में हिकिड़े में उतां जी हिकिड़ी डेवलपमेंट आहे, उते माइक्रोचिप ठहनि थियूं, उते ॿियूं शयूं ठहनि थियूं जेके स्ट्रेटेजिक सपोर्ट फराहम करे सघनि थियूं कंहिं बि मुल्क खे। त अमेरिका जी उते नज़र आहे ऐं उन खां पोइ वरी उतां वरी चाइना ते नज़र रखणु चाहे थो। चाइना जी बि पोज़ीशन वॾी चाइना जी सुठी ॻाल्हि इहा आहे यार, इहा त सिफ़ारती मामलनि में डायरेक्ट हूंदो आहे, सिधी ॻाल्हि कंदो आहे। जी हा। ताइवान जे मामले ते बि उनजी वाज़े ॻाल्हि आहे त इहो असांजो हिसो आहे, असांजो मसइलो असां पाण हल कंदासीं, तव्हां विच में न पओ। सवाल कंदुमि त जॾहिं एलामियो जारी थियो त उन में अमरीकी एलामिये में ताइवान जी का बि ॻाल्हि न कई वई आहे। हालांकि जॾहिं मुलाक़ात जो एजेंडा सेट थियो त चीन बाक़ाइदा बावर करायो त ताइवान जेको आहे असांजी लाइक अ रेड लाइन आहे। हाणे अमेरिका जी ख़ामोशी छा इहो ॿुधाए थी सघे इन खां पोइ जेकॾहिं चीन का कार्रवाई थो करे ताइवान जे मथां त देन पोइ बि अमेरिका साइलेंट ई रहंदो? ॾिसो, अमेरिका वटि हींअर पोज़ीशन न आहे कुझु ॻाल्हाइण जी, अॼु कुझु करण जी। तव्हां ॾिसो, अमेरिका ट्रम्प जेको आहे चाइना जे मामले में केॾो मोहतात आहे। हुनमें हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां पाण हींअर ॿुधाई इंट्रो में, हिकु ॿिए जूं वाखणूं वेठा कनि। हिन जो मक़सदु आहे, सवली सिंधी में मां आम ॿुधण ॿुधायां, हिकु ॿिए जी चमचागिरी लॻी पई आहे। अमेरिका हींअर चाइना जी मुकमल चमचागिरी में आहे। ये सिफ़ारती ॿोली मां नथो इस्तेमालु कयां, पर इहा इस्तेमालु न थींदी, पर इहो उते ॿिए तरीक़े सां ॻाल्हि कंदा आहिनि। ऐं ॾाढो सुठो माण्हू आहे, चाइना वॾो ज़बरदस्त मुल्क आहे, वॾो दुनिया जो बहितरीन माण्हू आहे। जीअं ट्रम्प कंदो आहे, ट्रम्प जो तरीक़ेकार आहे, ट्रम्प जो तरीक़े वारदात आहे। उहो जिते वेंदो आहे इहो ॻाल्हि उहो असांजे प्राइम मिनिस्टर जो नालो बि कंदोसीं। ॾाढा सुठा माण्हू आहिनि, हर बार हुनजो कमु फाथल आहे। चाइना सां हींअर का बि अगराई करे, चाइना सां हींअर का बि किथे बि इंटरवेंशन करे ट्रम्प अमेरिका पाण खे मुश्किल में नथा विझी सघनि। छाकाणि त ॿी ॻाल्हि, स्ट्रेट ऑफ हॉर्मोज़ में जेको ब्लॉकेड कयो हो ट्रम्प अमेरिका जो कयो, हुन चाइना जे बेड़नि खे हुन नथो लाथो। चाइना जा बेड़ा आज़ादी सां अचनि वञनि था ऐं इन में ई अमेरिका चाइना वॾो वाज़े तौर ते प्रेस कॉन्फ्रेंस करे हुननि जे तर्जुमान ऐलान कयो हो त असांजे बेड़नि खे हथ न लाहिजो। सही। उन खां पोइ अमेरिका पहुचे थी। हीअ अमेरिका जी उहा पोज़ीशन न आहे त को ताइवान ते कब्ज़ो करे, ताइवान में इंटरवेंशन करे, को इन्फ्लुएंस करे। हींअर बैकफुट ते आहे अमेरिका ईरान जंग खां बाद में, ऐं उहो कॾहिं वरी चाहींदो त चाइना जेको आहे, चाइना खे उहा नाराज़ कया आहिनि। त फिलहाल ही गुडी पाण में खेॾनि पिया ऐं जेसिताईं गुडी रहंदा ऐं उन खां पोइ मोहसिन साहब, छा अहम ॻाल्हि ईरान जे हवाले सां बि थी सघे थी? छा जंग जे हवाले सां जेको सीज़ फायर थियल आहे इन हवाले सां छा अमेरिका का बि ॻाल्हि चीन सां करे सघे थो या पाण सां गॾु उन्हनि खे करे सघे थो? ॾिसो, इहे फॉर्मेलिटी में इहे ॻाल्हियूं शायदि न थियूं हुजनि ईरान जे हवाले, पर इशारनि कनाइनि में ॻाल्हियूं थियूं हूंदियूं ऐं बैकडोर ॻाल्हियूं ज़रूर थियूं हूंदियूं। ऐं बैकडोर में चीन वॾो वाज़े कयो हूंदो
त तव्हां जेको आहे इन मामले खे हल करियो ऐं बिल्कुलु तव्हांजी एग्रेशन, छाकाणि त ईरान खे अमेरिका ओवरवेल्म जेकॾहिं करे वञे थो उते कब्ज़ो करे थो। मिसाल मां ॾियां थो जेको फ़िलहाल मुमकिन नज़र नथो अचे, इहो चाइना जे लाइ, चाइना जे मफ़ाद में बिल्कुलु बि न आहे। चाइना जो 40% ऑयल, चाइना सॼे जो 40% ऑयल ईरान में वञे थो। तव्हां सम्झो था त चीन अमेरिका खे हिते कब्ज़ो करणु आराम सां वेहण ॾींदो ऐं उहो तव्हां पोइ हुनजो ऑयल बंदि थी वञे, पोइ हुते ॾुखियूं थी वञनि, पोइ हुते जेको बि आहिनि इकोनॉमिक सैंक्शन लॻंदी मुमकिन न आहे, नज़र नथो अचे। तंहिंजे करे चाइना जी जेका प्रेज़ेंस आहे हिन इलाइक़े में, ऐं हाणे जे तरीक़े सां हू जेके जिन उन्हनि हाणे बि स्टेटमेंट ॾिनी हुई जो भई मामिलो सिफ़ारती तरीक़े सां हल कयो, वधीक तव्हां ट्रेड न कयो। हिन दौरे खां अॻु में ॿियो तव्हांखे ख़बर हूंदी, हफ़्तो पहिरियों हिकिड़ो ॿियो दौरो थियो आहे। हफ़्तो पहिरीं ईरान जा वज़ीर ख़ारजा जेके आहिनि इराक़ी साहब, उहे बीजिंग विया हुआ। उहे 2-3 ॾींहं बीजिंग रही वापसि विया आहिनि हिन दौरे खां अॻु में। त ज़ाहिर आहे इहो बिल्कुलु मुमकिन आहे, ऐं थियो हूंदो त अमेरिका जो बैकडोर ॻाल्हियूं थी हूंदियूं ऐं बिल्कुलु वाज़िब पैगाम हिक ॿिए खे ॾिना विया हूंदा ऐं अमेरिका खे तनबीह बि कई वई हूंदी ऐं सोल्यूशन बि ॾिना विया हूंदा। चाइना ईअं जंग न आहे कंदो, चाइना कॾहिं बि ईअं जंग में इन्वॉल्व न आहे थींदो, हुनजो रिकॉर्ड पोइ रखणी। हुनजा तरीक़ा इकोनॉमिक सैंक्शन, हुनजा प्रेशर टैक्सिस, हुनजा डिफेंस स्ट्रेटजीस ॿियनि मुल्कनि जे थ्रू, प्रॉक्सीज जे थ्रू हू कंदा आहिनि, पर ईअं कॾहिं बि पाण डायरेक्ट इन्वॉल्व थींदा आहिनि। बाक़ी हुनजूं धमकियूं, हुनजे तरीक़ेकार चाइना जा वाज़े हूंदा आहिनि ऐं उहो केस में कयो आहे। चाइना जो प्रेशर हीअं ताईं न हुजे हा त ईरान खे अमेरिका तमामु घणी तबाही ॾे खणी वियो वञी चुको हुजे। बिल्कुलु सही था। इहो फ़िलहाल आई डोंट सी एनी डेवलपमेंट जेका जंग बंदी ऐं वॉर जे हवाले सां हिन खिते में आहे। ॿी तव्हांखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, जी जी, या पहिरीं बि मां ॻाल्हि करे चुको आहियां। अमेरिका जॾहिं वयो पे, चीन जॾहिं वयो पे अमेरिकन प्रेसिडेंट, त उन बयान ॾिना हुआ त मां त चीन पहुची सी खे जेको सदर आहे चाइना जो, उनखे मां वॾो भाकुर पाईंदुसि, देर ताईं भाकुर पाईंदुसि, इहो हुन चयो। पर चाइनीज़ फॉरेन मिनिस्ट्री स्टेटमेंट हुननि खे जारी कई। हुन चयो यार घणो फ्री नथी, तोखे सिर्फ़ु इजाज़त एतिरी आहे त 3 सेकंड तूं हथु मिलाईंदे असांजे प्रेसिडेंट सां, उन खां मथे नथो मिलाए सघे ऐं भाकुर जो चकर छॾे ॾे, फ्री थियण जी कोशिशि न करे। साईं उहो कल्ह तव्हां ॾिठो अथव 3 सेकंड खां घटि हथु मिलायो ऐं वधि में वधि हिकिड़ी ॿी हरकत खईं, थोरो ईअं पुठनि ते हथु थोरो फेरे छॾे, एतिरो बसि करे सघियो, बाक़ी वधीक न करे सघो। न तव्हां ख़बर आहे केॾो ट्रम्प जेको आहे केॾो लूज़ कैनन आहे इन्हनि सभिनी मामलनि में, सिफ़ारती आदाब हुन वटि न आहिनि। जी, इन हवाले सां मोहसिन साहब मां इन शइ खे कंटिन्यू करे हलंदासीं। हे अमरीकी परॾेही वज़ीर जो बि चीन पहुचणु वॾो हली रहियो आहे, त जॾहिं चीन 2020 खां वठी हुनजे मथां 2 दफ़ा पाबंदी लॻाए चुको आहे, त पोइ वरी कंहिं तरीक़े सां हुननि कागज़ी कार्रवाई कयो आहे, मार्को रूबियो खां मार्को लो कयो वियो आहे, त उते इन जो पहुचणु ऐं इन सॼे दौरे में हुजणु छा इहो कंहिं तरीक़े सां इफेक्ट करे सघे थो? सिफ़ारती आदाब त यकीनन असांखे नज़र ई नथा अचनि। इहे न बिल्कुलु, चीन जी जेके पोज़ीशन हूंदियूं आहिनि सिफ़ारती लेवल ते उहे तमामु सख़्तु हूंदियूं आहिनि। जी हा, ऐं हू दफ़ा पोज़ीशन वठंदा आहिनि त पोइ उन खां पोइ अमल कराईंदा आहिनि। हाणे उन्हनि मां तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां, जॾहिं इमरान ख़ान जो दौर हो त पाकिस्तानी मिनिस्टर जेके आहिनि उन्हनि शिकायत कई चीन त पाकिस्तानी 3-4 मिनिस्टर आहिनि, जंहिंमें हुनजो जेको बिलवड कम्युनिकेशन जो मिनिस्टर हो उहो बि शामिल हो, छा नालो सवात वारो जेको तमामु वेझो इमरान ख़ान खे, उन्हनि ते ऐं 2-3 ॿिया मिनिस्टर हुआ, उन्हनि पाबंदी हणी छॾी त तव्हां चीन कोन था अची सघो। उन्हनि जा वीज़ा लॻल हुननि खे मोटाए वियो एयरपोर्ट तां त चीन में तव्हांखे पाबंदी। इहा आख़िरी ॾींहं जी ॻाल्हि थो कयां, ऐं उन खां पोइ उहो कॾहिं न वञी सघिया। त चीन पंहिंजे सिफ़ारती लिहाज़ खां जेको फ़ैसिलो कंदो आहे उन ते अमल कराईंदो आहे। मार्को रूबियो जो 2020 में छो पाबंदी लॻी, छाकाणि तमामु घणा बयान ॾिना हुआ अमेरिका जे ख़िलाफ़, जी हा, और चाइना जे ख़िलाफ़। सियासत आहे, सियासत में मुल्कनि जे ख़िलाफ़, पार्टियुनि जे ख़िलाफ़, हिक ॿिए जे ख़िलाफ़ बयानबाज़ी हलंदी रहंदी आहे, उहा केतिरी शदीद थींदी आहे, ॿोली जो लिहाज़ कबो आहे। हाणे त ॿोली जो लिहाज़ घटि आहे, इमरान ख़ान बि न कंदो आहे, ट्रम्प त बिल्कुलु बि न आहे कंदो, इहे सिफ़ारती शयुनि जे वॾो आदाब रखणो पवंदो आहे। चाइना इन मामले में स्ट्रिक्ट आहे। मार्को रूबियो जे लाइ दरख़्वास्त कई वई अमेरिका जे तरफ़ां त उहो बि असां सां गॾु फॉरेन मिनिस्टर आहे, हुन सवाइ असां कीअं ईंदासीं, हाणे तव्हां महिरबानी करे कुझु त हिन जो हल कढो मसइले जो। त हुननि काफ़ी हुन दरख़्वास्त जेका अमेरिका जी आई उन्हनि ते उन्हनि अमल कयो। हुनजो असां पंहिंजे फ़ैसिलो कोन मटाईंदासीं, जेको असांजो जेको लीगली जेको रूल जे मुताबिक़ असां फ़ैसिलो कयोसीं। हा,
हिन अमरीका जो नालो मटाए छॾियो। सही। फ़ैसिलो न मटाईंदासीं, नालो था मटाए छॾियो। हुननि नालो जो थोरो तब्दील कयो, त ठीकु आहे हाणे अची सघे थो। पाकिस्तान ॾिठो त मार्को रूबियो सां प्रेसिडेंट मिलियो बि सही, हुन हथ बि मिलायईं, सभु शयूं थियूं। ही अमेरिका जी ही जेका चाइना जो ही दौरो आहे, इहो पहिरीं दफ़ो थियो आहे। जी हा। त इहो अमेरिका हिन में हेठि पोज़ीशन ते आहे, ऐं हेठि पोज़ीशन ते आहे त माना दरख़्वास्ताना, मौदबाना, आज़ाना हुनजूं लॻियूं पियूं आहिनि कोशिशूं। लैंग्वेज ट्रंप जी तमामु दुरुस्त आहे। तव्हां न त ॾिसो था लैंग्वेज ट्रंप कहिड़ी ॻाल्हाईंदो आहे। जी बिल्कुलु। चाइना जो ओवरवेलमिंग असर थी वियो आहे अमेरिका ते, जेको नफ़सियाती बि आहे, हिकमत अमली जे लिहाज़ सां जंगी बि आहे, डिफेंस लेवल ते बि आहे, मुआशी लेवल ते बि आहे। ईरान सां चाइना बीठो आहे वाज़े तौर ते। कॾहिं बि चाइना ईअं नाहे चयो त असां ईरान जी मदद कंदासीं, हीअं कंदासीं, हू कंदासीं। हू सॉफ्ट अंदाज़ में अमेरिका खे ऐं ॿियनि खे चवंदो आहे बाबा ठही वञो, आराम सां पासे थियो, ईअं न करियो, मुआशी तौर ते बहितर कयो, जंग न करियो, सिफ़ारती मामला कयो, हेॾा होॾा, असांजी पोज़ीशन क्लियर आहे, असांखे तंग न कयो, असांजा जहाज़ अचनि वञनि था, बिल्कुलु अचनि लाइ। त इट्स वेरी क्लियर त चाइना जेको आहे हींअर ओवरवेलमिंगली हिन खिते में राज करे थो। न रुगो हिते, मां सम्झां थो हाणे चाइना जेको आहे वाहिद सुपर पावर थी कुझु वक़्त खां पोइ साम्हूं ईंदो, ऐं रशिया बि हिकिड़ो ॿियो सुपर पावर आहे। हाणे हिन खिते में ईरान बि हिकिड़ो पावर थी आहे। पाकिस्तान जी पंहिंजी हिकिड़ी पोज़ीशन हिन खिते में थी वई आहे। तंहिंजे करे अमेरिका हिन सॼे खिते में जो 4 मुल्क वॾा वॾा पावरफुल हुजनि हिन खिते में, उते अमेरिका खामख़ा अॻिराई करण जी कोशिशि न कंदो। सर, इन आख़िरी सवाल खे असां बसि अव्हां खां जवाबु वठंदासीं त हिन सॼे दौरे में हिन खिते जे मथां छा असरु पवंदो, ऐं जंहिं तरीक़े सां तव्हां ॿुधायो त अमेरिका हेठां ई नज़र थो अचे चीन जे दौरे में, त इन तरीक़े सां त चीन पंहिंजी जेका आहे उहा मनराए छॾी आहे त भाउ मां अपर हैंड ते आहियां। हाणे इन सॼे ख़िते में कहिड़ा तवाज़ुन तब्दील थींदा? पाकिस्तान पंहिंजे पाण खे किथे थो ॾिसे? पाकिस्तान जो त ताइवान जे मथां बि बिल्कुलु क्लियर स्टांस आहे त उहो चीन जो हिसो आहे, वन चाइना पॉलिसी जे मथां पाकिस्तान हिमायत करे थो। जी हा, बिल्कुलु, इहो सुठो सवाल आहे मुबशर। चीन पंहिंजी हैसियत हाणे नाहे मञराई। चीन पंहिंजी हैसियत गुज़िरियल साल 10 मई ते मञराए चुको जी। चीन जे तयारनि जहिड़ी तरीक़े सां पाकिस्तान इंडिया खे इबरतनाक शिकस्त ॾिनी, ऐं ज़ाहिर में चीनी डिफेंस टेक्नोलॉजी शामिल हुई। पाकिस्तान जा हुनमें फाइटर पायलट्स हुआ। पाकिस्तान जंगी स्ट्रेटजी हुई, एयरफोर्स जो शानदार क़िस्म जो डिफेंस स्ट्रेटजी हुई, जंहिंमें अटैकिंग स्ट्रेटजी हुई। उनमें चाइना जी ज़ाहिर जेको सॼो इंटरनेशनल ॿुधायो वञे थो त जेका रेडार जी सपोर्ट हुई उहो चाइना जी टेक्नोलॉजी जी हुई, ऐं सैटेलाइट सपोर्ट जेका हुई चाइना जी टेक्नोलॉजी हुई। त उन महिल ई हिन खिते में हिकिड़ो आख़िरी चैप्टर लिखियो वियो चाइना जी सुपर पावर थियण जो, ऐं उहो पाकिस्तान जे ज़रिए पाकिस्तान साबित करे ॾिनो त असां नंढो मुल्क हुआसीं, असांजो फौजी पावर जेको आहे उहो बि नंढो हो इंडिया जे मुक़ाबले में, पर असां हिकिड़ी इबरतनाक शिकस्त ॾिनीसीं इंडिया खे। त यकीनन इंडिया जे अगरि असांखे ओवरवेलम करे आहे त अमेरिका जो इहो रवैयो न हुजे आहे जंहिं पाकिस्तान जी इंडिया जी हुननि हेल्प कई, ऐं पाकिस्तान खे दरख़्वास्त कई कि महिरबानी करे हिन ॿिया हमला न कजो ऐं जंगबंदी करियो। तव्हांखे यादि हूंदो इहो सॼो साबित थी चुको उन महिल पोएं साल त हिन खिते में हाणे चाइना जो सुपर पावर आहे, टेक्नोलॉजी वाइज़, मुआशी वाइज़, डिफेंस स्ट्रेटजी वाइज़, वेपन, ऐं इन सॼे हवाले सां चाइना जो ताक़त खिते में मौजूदु आहे। हिन खिते जो हिन विज़िट जो हिन खिते ते तमामु पॉज़िटिव असरु पवंदो, ऐं सभिनी खां पॉज़िटिव असरु त इहो आहे जेको मूंखे नज़र अचे थो। टाइम थोरो लॻी सघे थो त चाइना जेको आहे पंहिंजो पावर इस्तेमालु कंदे उते ई पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, उनजी अञा बेटर थींदो, ट्रेड बेटर थींदो, थोरो टाइम लॻी इंशाल्लाह वेंदा हालात। मोहसिन बवर साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे मॉर्निंग शो में जॉइन कयो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ब्रेक जो वक़्तु थियो आहे, नंढड़ो ब्रेक था वठूं, तव्हां केॾा न वञिजो, वरी वापसि थाजो मॉर्निंग विद आवाज़ में।
वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे दिस मॉर्निंग विद आवाज़ में भली कार चऊं था। असां ब्रेक ते वियासीं ताकी तव्हां कुझु दुनिया जा आलो अहवाल, मुल्क जा, सिंध जा ॿुधी सघो, ख़बरूं वग़ैरह ॿुधी सघो, कहिड़ी अपडेट्स आयूं आहिनि, ब्रेकिंग न्यूज़ आयूं आहिनि, यकीनन उहे असां जेके न्यूज़ था ॿुधियूं हूंदियूं। हाणे असां जंहिंजे मथां ॻाल्हि कंदासीं, ॻाल्हि करण खां पहिरियों सभु यादि आयो एसी जो रिमोट किथे आहे, कोई एसी वग़ैरह वधायो, ॾाढी गर्मी लॻी आहे, स्टूडियो में बि असां नथा वेही सघूं, इलाही ज़्यादा सूरत हाल ख़राब थी वई आहे सॼी सिंध में। नाज़रीन, गर्मी जो टेम्परेचर ॾाढो वधी वियो आहे ऐं कल्ह परीहं असां ॾिठोसीं त जैकबाबाद में मींहुं वसियो जी, जैकबाबाद कश्मीर में मींहुं वसियो त असां जेका दिलजाए कईसीं त ॼाण हाणे उतां जा बादल अची करे ॿियनि शहरनि ते असां मथां वसंदा बरसंदा। नवाबशाह वारा इंतज़ार था कनि, हैदराबाद वारा इंतज़ार था कनि, कराची वारा इंतज़ार था कनि, लेकिन जैकबाबाद ऐं कश्मीर जे माण्हुनि वॾी जाती कई, उन्हनि बादल हेॾे मोकिलिया ई न, उहे पाणी उते ई वसाए करे बादल हलाए करे ग़ाइब थी विया। वरी उन मींहं खां पोइ अञा उतां जे जेके इलाइक़ा आहिनि, सिटीज़ आहिनि, उन ते गर्मीअ जो ज़ोर इलाही ज़्यादा वधी वियो आहे। वरी गर्मीअ सां गॾोगॾु जेको लोड शेडिंग जो आज़ार आहे, बिजलीअ जो इलाही ज़्यादा प्रॉब्लम असां फेस करे रहिया आहियूं। ख़ासि करे असांजा कुझु साथी हैदराबाद में रहंदा आहिनि, उहे ॿुधाइनि पिया गुज़िश्ता 2 ॾींहंनि खां उते लाइट ई न आहे ऐं हींअर बि लाइट न आहे। जॾहिं लाइट न आहे त पोइ इहे हैदराबाद जा माण्हू असांखे कीअं ॾिसंदा। हेस्को महिरबानी कयो, को लाइट वाइट बहाल कयो, बिजली बहाल कयो। सभा तव्हां ॿुधायो गर्मी में कीअं सर्वाइव था कयो? गर्मी त आहे पर कराची जी मौसम वरी अॼु थोरी घणी ख़ुशगवार आहे। थोरो सुबुह सां उथियासीं त झुड़ालो मौसम हुयो, थोरी उस घटि हुई, पर जेके सिंध जा ॿिया इलाइक़ा आहिनि उते गर्मी तमामु घणी आहे। गर्मीअ सां गॾोगॾु लोड शेडिंग जो जेको आज़ार आहे, पहिरीं 8 कलाक हुयो, हाणे 12 कलाक ऐं 14 कलाक बि लोड शेडिंग कई पई वञे। इन लोड शेडिंग जे करे पाणीअ जो आज़ार थी वियो आहे। ज़ाहिर आहे मोटरूं न हलंदियूं त पाणी केॾां ईंदो, ॿारनि जा यूनिफॉर्म किथां प्रेस थींदा, उन सां गॾोगॾु असीं न्यूज़ किथां ॿुधी सघंदासीं ऐं प्रोग्राम्स जेके बि आहिनि उहे कीअं। वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजो जेको मोबाइल आहे उहो कीअं चार्ज थींदो, बैटरीज़ कीअं चार्ज थींदियूं। सोलर सिस्टम आहिनि असां वटि हर घर में, तॾहिं त सोलर हणायो वियो आहे त लोड शेडिंग जो वॾो आज़ार थी वियो आहे। जीअं तव्हां ॿुधायो त मींहुं त वसियो आहे, उन खां पोइ कराचीअ में तव्हां गुज़िरियल 2 ॾींहंनि खां नोट कयो हूंदो त मिटीअ वारी हवा हले पई, छो त थल बलूचिस्तान में बि मींहुं वसियो आहे। उते जेको आहे त तूफ़ानी बरसाति थी आहे ऐं गॾोगॾु मिटीअ वारो तूफ़ान थियो आहे केतिरनि ई इलाइक़नि में। उहा मिटी, उहो तूफ़ान अची कराची बि पहुतो। कराचीअ में अगरि तव्हां थोरो परे ताईं नज़र पंहिंजी फेराईंदा त उते तव्हांखे मिटी नज़र ईंदी, हिकिड़ो धुंधलो मौसम नज़र ईंदो, पर उहो धुंधलो मौसम न आहे, उहा मिटी आहे। जंहिं मिटीअ खोड़ सारे माण्हुनि खे बि, जंहिंखे एलर्जी आहे, ख़ासि करे मूंखे बि परेशान कयो ऐं बीमार कयो। गुज़िरियल राति मां बि टैबलेट्स खाधियूं, छो त मिटी बर्दाश्त न आहे, एलर्जी थी वेंदी आहे। एलर्जी सां खोड़ सारा माण्हू, ॿार बीमार थिया आहिनि। पर कराची में हिन वक़्त ताईं का बि अहिड़ी सिचुएशन न आहे, का बि अहिड़ी सूरत हाल न आहे त असीं मींहुं बि ॾिसी सघंदासीं। बिल्कुलु इहो ई आहे नाज़रीन। फ़िलहाल त वेझे वेझे असांखे को बि अहिड़ो सिलसिलो नज़र नथो अचे, न मौसमियात खाते पारां का वार्निंग ॾिनी वई आहे, न का अहिड़ी ख़ुशख़बरी ॿुधाई वई आहे त भाउ कोई झुड़ालू बादल ईंदा तोखे पाण सां गॾु पाणी बि खणी ईंदा। कारा कारा बादल, को कारा कारा ककर असांखे नज़र अचनि त को हाँ ठरे। लेकिन नाज़रीन, हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त गर्मी सिर्फ़ु इहा का मौसम न आहे या को पघर वहण जो या इन शइ जो नालो न आहे। बुनियादी तौर ते गर्मीअ सां इलाही शयूं डिस्टर्ब थींदियूं आहिनि। रोज़गार डिस्टर्ब थींदो आहे, सिहत डिस्टर्ब थींदी आहे, जेके मज़दूर साथी कमु करे रहिया आहिनि उनजी मज़दूरी डिस्टर्ब थींदी आहे, जेके दुकाननि ते माण्हू दुकान ते कमु करे रहिया आहिनि उन्हनि जो पंहिंजो कारोबार जेको आहे मुतासिर थींदो आहे। वरी ख़ासि करे जॾहिं एॾी ज़्यादा गर्मी हुजे, वरी उनजे मथां वधीक इनाम में तव्हांखे छा मिले त लोड शेडिंग थी वञे, तव्हांजे घर जी बिजली हली वञे, तव्हांजे कारोबार जी बिजली हली वञे, त पोइ त माना माण्हू चवंदो त असां हिते रहूं छो पिया। बाज़ औक़ात असां जुमलनि में इहो बि चवंदा आहियूं त यार चङो आहे को ॿाहिरि निकिरी वञूं, भॼी वञूं। हक़ीक़त ॻाल्हि छोकिरियूं करे वञूं, असीं त ॿाहिरि बि न आहियूं निकिरंदा, तव्हां त वञी करे ॿाहिरि वेही होटलनि ते वेही चांहियूं पीअंदा आहियो या कंहिं दोस्त यार सां हलिया वियो, पर असीं छोकिरियूं त उते ई घर में ई हूंदा आहियूं। असांखे मानी बि पचाइणी आहे, असांखे किचन जो कमु बि करिणो आहे। एॾी गर्मी में तव्हां सभिनी जे लाइ असीं मानी पचाए रखंदा आहियूं।
ऐं इहा असांखे ॿिन्ही हथनि सां न, तव्हांखे अगरि 4 हथ हुजनि हा त तव्हां 4 हथनि सां असांखे सलाम कयो हथनि हा। पेरनि सां सलाम हाणे त तव्हांखे हथनि पेरनि सां सलाम करणु घुरिजे। वाकई में नाज़रीन सूरत हाल इहा ई आहे जी त गर्मी जी वजह सां जेके असांजे घर जूं ख़वातीन आहिनि, असांजे घर जूं माऊं भेनरूं आहिनि, उहे इलाही ज़्यादा सफ़र कंदियूं आहिनि, ख़ासि करे बिजली जे हवाले सां। वरी बिजली न बि हुजे त उन्हनि खे ॾिसो पंहिंजा कमु करणा आहिनि, उन्हनि जे लाइ असां शायदि को बि आर्ग्यूमेंट ॿुधणु पसंदि न कंदा आहियूं। भाउ बिजली न आहे, मानी न पचाई आहे, ॿाहिरां वठी अचो, बसि छो न पचाई आहे, मानी खपे असांखे, भाॼी खपे असांखे। वरी एतिरी तपती गर्मीअ में वरी बिजली बि न हुजे, लोड शेडिंग जो मामिलो हुजे त वरी एतिरी बाहि जे मथां, गैस जे मथां बीह करे हा बिल्कुलु। असांजूं माइरूं भेनरूं मानी पचाइनि, भाॼियूं पचाइनि असांजे लाइ। अच्छा मुबशिर, जीअं तव्हां ॿाहिरां ईंदा आहियो त हा। ॿाहिरां पाणी जो गिलास बि त घुरंदा हूंदव। बिल्कुलु हा। उहो कूलर केरु ठाहींदो आहे? थधो हा, पाणी असीं बिल्कुलु। ठाहींदा आहियूं ऐं तव्हांखे उहो वरी पेश कंदा आहियूं त वठो, तव्हां गर्मी मां आया आहियो, छा असांखे गर्मी नथी थिए? असीं इंसान न आहियूं? अच्छा, सही गर्मीअ ॻाल्हि जा तव्हां नेगेटिव पासा त ॿुधाए वियो, पॉज़िटिव पासा कहिड़ा आहिनि मुबशिर? अगरि अच्छा। उन्हनि ते थोरो गौर फ़िक्र कजे त बहितर आहे, छो त गर्मी न हुजे त असांजो अन्न न पचंदो, बिल्कुलु इहा बि गर्मी न हुजे त असांजो अंब न ईंदो, गर्मी न हुजे त असांजो वाटरमेलन असांखे ॾिसण में न ईंदो, खोड़ सारा अहिड़ा ॿिया फ्रूट्स ऐं भाॼियूं आहिनि जेके असांखे खाइण लाइ न मिलंदियूं। इन गर्मी जे मौसम में ई खोड़ सारो फ्रूट अचे थो, सब्जियूं भाॼियूं अचनि थियूं जेके असांखे हेल्दी रखनि थियूं ऐं इन्हनि खे माण्हू वरी स्टोर करे रखंदा आहिनि, सुकाए रखंदा आहिनि। करेलनि खे माण्हू सुकाए रखनि था, भींडियुनि खे सुकाए, अंब खे सुकाए रखंदा आहिनि हिन सीज़न में, त जीअं माण्हू पूरो साल उहो अंब इस्तेमालु कंदा आहिनि। ख़ासि करे मां स्कर्दू वयमि, हुंज़ा वई हुयमि त उते मां ॾिठा त अंबनि जा पैकेट ठहियल हुया मुबशिर। उते मां पुछियमि त हीअ शइ छा आहे? त उन्हनि चयो त हीअ सुकल अंब आहे जंहिंखे असीं स्टोर करे रखंदा आहियूं ऐं हीअ एज़ अ फ्रूट न पर ड्राई फ्रूट करे माण्हू हितां वठी वेंदा आहिनि ऐं सौगात करे पेश कंदा आहिनि। त ॾिसो हिन सीज़न में बि तव्हां अंब खाई सघो था। यानी कि डिसंबर जी मौसम उहा हुई जॾहिं मां वई हुयमि त डिसंबर में बि उते अंब मौजूदु हो। त असां वटि अगरि गर्मी न हुजे त असां वटि वाटर पार्क्स वारो जेको सीज़न आहे उहो बि न हले। असांजा ॿार गर्मीअ में ज़ाहिर पाणीअ में इंजॉय करणु चाहींदा आहिनि। ख़ासि करे नंढियूं नंढियूं झिरकियूं तव्हां ॾिसंदा आहियो त केॾियूं इंजॉय कंदियूं आहिनि, पखी जेके आहिनि उहे पाणीअ सां खेॾंदे नज़र ईंदा आहिनि। अगरि असां वटि गर्मी जो मौसम न हुजे त असां वटि इहे सभु शयूं बि त न हूंदियूं न। माना हाणे गर्मी, चलो गर्मी त इन्हनि सभिनी शयुनि जे लाइ सवा इंसानु बर्दाश्त करे वञे, सही, पर बिजलीअ जो छा ज़ाहिर आहे? बिजली खे माण्हू कीअं बर्दाश्त कंदो? माना तव्हां बिजली जो जेको पॉज़िटिव पर्सपेक्टिव बिल्कुलु मां ॿुधाइणु चाहियां पई, मां तव्हां खां बि ज़रूरु पुछंदमि ऐं तव्हांखे ॿुधाइण बि चाहियां पई ऐं माण्हू बि असांखे ॾिसी करे इहो ई चवंदा हूंदा त असां वटि सोलर सिस्टम आहे, असां वटि बैटरीज़ आहिनि, असां वटि विंड सोलर बि आहे, असां वटि कोयले मां बिजली पैदा थिए थी। खोड़ सारा तरीक़ा आहिनि अॼुकल्ह त बिजली अगरि न हुजे। ॾिसो ॻोठनि में बिजली न आहे अञा ताईं न आहे, शहरनि में जॾहिं न आहे, जॾहिं शहरनि में हूंदे बि न आहे बिजली त ॻोठनि में त बिल्कुलु बि न आहे। ॻोठनि में माण्हुनि सोलर प्लेट्स हयूं आहिनि ऐं उहे पंहिंजूं फ्रिजूं बि हलाइनि था, बिल्कुलु पंहिंजूं मोटरूं बि हलाइनि था। हाणे त ट्रैक्टर बि, एसी बि हलाइनि था, ट्रैक्टर सोलर ते अची विया आहिनि। असांजूं जेके मशीनूं आहिनि उहे सोलर ते अची वियूं आहिनि, ट्यूबवेल सोलर ते हलनि पिया जेके ज़मीनुनि में पाणी ॾियनि पिया। त असां वटि हर शइ मौजूदु आहे, पर ॻाल्हि इहा आहे पैसो न आहे। पैसो न आहे, बिल्कुलु हीअं ई आहे। हाणे त सोलर सिस्टम ते बि जेकॾहिं तव्हांखे पंहिंजो घर या कारोबार कन्वर्ट करिणो आहे त इहा हाणे लखनि ते ॻाल्हि थी वई आहे। बिल्कुलु वरी जेके लिथियम जूं बैटरियूं वग़ैरह अची रहियूं आहिनि, ड्राई बैटरीज़ इलाही ज़्यादा ख़र्चो कराइनि थियूं पियूं। इहो त आहे हिकु टाइम जी इन्वेस्टमेंट आहे, पोइ एटलीस्ट तव्हां जेको आहे हिननि शयुनि खां आज़ादु थी वेंदा आहियो। हाणे त ख़ैर इलेक्ट्रिक वारे जो जेको नेट मीटरिंग वारो असूल हो उहो बि ख़तमु करे छॾियो आहे गवर्नमेंट पारां, लेकिन इहो बि थोरो सही असूल हो। नेट मीटरिंग जेका बि तव्हांजी घर में बिजली प्रोड्यूस थी वेंदी हुई, वरी उहो के इलेक्ट्रिक कराचीअ जे अंदरि परचेज कंदी हुई, उनजा तव्हांखे पैसा ॾींदी हुई। लेकिन हाणे जेकॾहिं तव्हां पंहिंजो घरु ट्रांसफर करायो था सॼो ग्रीन एनर्जी जे मथां, जेकॾहिं तव्हां वटि का बिजली ठहे थी पई त उहो तव्हां वटि ई रहंदी, के इलेक्ट्रिक हुनखे परचेज न कंदो। त बिल्कुलु इहे शयूं आहिनि, लेकिन माल काॾां अचे, पैसो काॾां अचे, पैसो। अच्छा, पैसे ते ॻाल्हि यादि आई त माण्हू पंहिंजूं हाणे एसियूं लाराइनि था। कराची जहिड़े वॾे शहर में गैस केरु विझराए, ठाराए केरु ज़ाहिराए, इहो सीज़न जल्दी थो अचे त असांखे इनजी बि मेंटेनेंस रखणी आहे, एसीअ खे बि मेंटेनेंस खपे थी, उहा किरां कयूं ऐं असां वटि पैसा न आहिनि, तंहिं करे एसी लारायो।
एसी पटराए करे एयर कूलर ते माण्हू हलिया विया आहिनि, Air जेके cooler ते सोलर जा माण्हू एयर कूलर आया आहिनि, जी हा। नंढा नंढा मिनी साइज जा ॾाढा सुहिणा, जंहिंमें जेल जूं हिकिड़ियूं बॉटल्स पयूं आहिनि, उहे तव्हांजे पूरे कमरे खे थधो कनि थियूं ऐं उहे बैटरी ते बि हलनि था। लेकिन उहे बि हिकिड़े टाइम ताईं बिल आख़िर साह पठे थियूं छॾनि दॿा, बसि हाणे असांखां घटि थी वई आहे। जेतिरी गर्मी वधी वई आहे नाज़रीन, तव्हां ॾिसो 45 डिग्री टेम्परेचर, 48 डिग्री टेम्परेचर जेको आहे उहो महसूसु थी रहियो आहे, बाक़ाइदा शो बि थी रहियो आहे। त लाज़मी ॻाल्हि आहे जॾहिं एतिरी गर्मी सिर्फ़ु हिकिड़ी वजह सां ई आहे, जेका क्लाइमेट चेंज थी चुकी आहे, जेका तब्दीली अची वई आहे, मौसमियाती तब्दीली, इहो इलाही ज़्यादा प्रॉब्लमेटिक सीन क्रिएट थी करे। इन सिलसिले में असां जॾहिं हिन प्रोग्राम जो आगाज़ कयोसीं त पंहिंजे फर्स्ट प्रोग्राम में ॻाल्हि कईसीं त हर इंसान खे पाण तहरुक वठिणो पवंदो, उहो हिन क्लाइमेट चेंज पंहिंजो किरदारु अदा करे। उहो पंहिंजो किरदारु ईअं अदा थो करे सघे त तव्हां पंहिंजे घर जे ॿाहिरां या पंहिंजे घर जे अंदरि जेकॾहिं तव्हां वटि को बाग़ीचो वग़ैरह आहे त उते हिकु तनावर दरख़्त लॻायो, हिकु वणु लॻायो जेको तव्हांखे छांव ॾेई सघे, जेको तव्हांखे हवा ॾेई सघे, ऑक्सीजन ॾेई सघे। उन सां गॾोगॾु यकीनन टेम्परेचर तब्दील थींदो। ऐं जॾहिं हर घिटीअ जे अंदरि हर घर वारो इहो तइयन करे छॾे त मूंखे पंहिंजे घर जे ॿाहिरि हिकिड़ो वणु लॻाइणो आहे, त छा इहो पॉसिबल न आहे? यकीनन इहो पॉसिबल आहे। कराची जे अंदरि, ॿियनि सूबनि जे अंदरि ऐं सिंध जे अंदरि, ॿियनि शहरनि जे अंदरि, हैदराबाद, नवाबशाह, मटियारी, हाला, उते बि अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते बाक़ाइदा हरियाली हरियाली नज़र ईंदी आहे। सही ॻाल्हि। बाक़ाइदा रोडनि जो इंफ्रास्ट्रक्चर अहिड़ो ठहियलु हूंदो आहे, जॾहिं तव्हां वेंदा आहियो त बाक़ाइदा वण ई वण नज़र ईंदा आहिनि। हैदराबाद में यादि आयो ठंडी सड़क ॾिसो तव्हां, जी, उनजो नालो ई थधी सड़क आहे। ऐं उनजी वजह इहा ई आहे त उन रोड जे ॿिन्ही आसे पासे बाक़ाइदा तनावर दरख़्त लॻियल आहिनि। ऐं तव्हां जॾहिं उन रोड तां गुज़रंदा हो तव्हांखे थधियूं हवा मिलंदियूं आहिनि। लेकिन जॾहिं तव्हां उन रोड खां निकिरी ॿिए कंहिं रोड ते हलिया वञो त पोइ तव्हांखे लॻंदो शायदि तव्हां जैदुनि जी पहिरीं मंज़िल ते आया आहियो। त यकीनन इहे सभु तब्दीलियूं असांखे पाण खे आणणियूं आहिनि नाज़रीन। इन जे लाइ हुकूमत त कमु करे ई रही आहे, इदारा बि कमु करे रहिया आहिनि, लेकिन वणु लॻाइण, उनजी केयर करणु, उनखे पाणी ॾियणु त तव्हांजी मुंहिंजी असां सभिनी जी ज़िमेदारी आहे। त इन हवाले सां तव्हांजे घर जे वेझो को वण आहिनि? वण न आहिनि। हाणे मां इहा ई ॻाल्हि तव्हां सां बि करण वारी हुयमि। तव्हां त चयो त हर घर जे ॿाहिरां वण हुजे, त असां वटि स्पेस किथे आहे कराची में? कराची में नंढियूं नंढियूं जायूं आहिनि, जीअं असांजा वालदेन उन्हनि फ्लैट्स में वञणु न चाहींदा आहिनि, उन्हनि खे चवंदा आहिनि कबूतरनि जूं खुॼियूं आहिनि, असांखे वॾा घर खपनि। ठीकु आहे, असां वटि फ्लैट्स ई नंढा नंढा, कंजेस्टेड माण्हू रहनि था, उते कंजेस्टेड जायूं आहिनि। असां वटि स्पेस जेको बि आहे, वरी उते होटल तामीर थी पिया वञनि, वरी उते चांहि जो ढाबो त आहे ई आहे असां वटि। त असां वटि वण जी जाइ आहे किथे? असीं पाण न बचाई आहे वण जी जाइ, असीं पखीअ जी जाइ न बचाई आहे, त असां वटि किथां आबो हवा असांजी साफ़ थींदी मुबशर। ऐं ॿी ॻाल्हि इहा, जीअं तव्हां चयो त असीं रोडनि ते वेंदा आहियूं त असांखे वण नज़र ईंदा आहिनि, हाणे उते बि न आहिनि। अनफॉर्चुनेटली असां वटि वण न आहे बचो। वण खे बचाइणो आहे, वण खे लॻाइणो आहे। जिते बि स्पेस मिले थो, तव्हांखे स्कूल जे पासे में मिले थो, मस्जिद जे पासे में तव्हांखे स्पेस मिले थो, पाड़े में किथे बि मिले थो, तव्हां वण लॻायो। वण जो स्पेस हूंदो आहे, उहो पाण ॾेखारींदो, ॿुधाईंदो त हा हिते वण लॻी सघे थो। ऐं कराची जी मिटी अहिड़ी आहे त उते वण फौरन सां वॾो थी वेंदो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। असांजे घर में कंहिं ज़माने में ॼमूं जो वणु लॻियल हो, जामुन का दरख़्त, ॼमूं जो वणु लॻियल हो। बाक़ाइदा असां ॼमूं खाईंदा हुआसीं हर सीज़न में। वरी उन वण जो फ़ाइदो वठी पाड़े वारा बि अची करे असांजी छतनि ते अची करे टपो ॾेई करे बाक़ाइदा ॼमूं पटे वेंदा हुया। पोइ वरी लाज़मी ॻाल्हि आहे उहा तव्हां वारी ॻाल्हि, कराची शहर वॾो थींदो वियो, जिन वटि घर हुया उन्हनि घरनि खे वधीक एक्सटेंड कयो ऐं कुझु माण्हू फ्लैटनि ते हलिया विया। त पोइ वरी असांजी जॾहिं फैमिली वधीक इंक्रीज़ थींदी वई, ॿाहिरनि जी शादियूं, वरी उनजा ॿार, पोइ बिल आख़िर असांखे वणु कटाइणो पियो ऐं उन जॻह ते हिकिड़ो कमिरो ठाहिणो पियो। ऐं उन खां पोइ वरी उहा जॻह मथे ठहंदी वई। त हाणे मां बि सोचां थो पियो घर जे ॿाहिरि एटलीस्ट हिकिड़ो लॻी सघे थो, लॻाइणु घुरिजे। इनशाला लॻाईंदासीं, तव्हांखे ॾेखारींदासीं। ॼमूं जी तव्हां ॻाल्हि कई, मूंखे तव्हां नंढपण में वठी वियो, बचपन में वठी वियो। असां वटि रेलवे हॉस्पिटल हुई सखर में, ऐं असीं उते रहंदा हुआसीं। उनजे बैक साइड ते असांजो घर हो, त उते ॼमूं जा वण हूंदा हुआ। ऐं उते जो माली एॾो छितो हूंदो हो त असांखे वण मां कुझु बि न पटणु ॾींदो। उते मुख़्तलिफ़ वण हुआ, अंबनि जा वण हुआ ऐं ॼमूं हो ऐं खोड़ सारा ॿिया फ्रूट्स हुआ। पर जेके ॼमूं हुआ उहे ज़ाहिर आहे हिन सीज़न जा इलाही पसंदि ईंदा आहिनि ॿारनि खे। असीं टपी वेंदा हुआसीं, भितूं वितूं चढ़ी वेंदा हुआ। मूंखे चवंदा तूं छोकिरी थी करे भितूं थी टपी, मां ॿाहिरनि सां रही आहियां त छोकिरो थी वई आहियां। ख़ैर मां बि उहो ॼमूं पटींदा हुआसीं असीं ऐं मज़ो ईंदो हुयो। पर उहो वरी जॾहिं माली ॾिसंदो हुयो
उन्हनि ॼमुनि खे बचाइण मुश्किल थी वेंदो मुबशिर। हा बिल्कुलु ईअं ई आहे। ईअं छो हूंदो आहे जेको बि वण लॻाईंदो आहे ख़ासि करे अहिड़ा फल फ्रूट जा उहे बाक़ाइदा सख़्ती छो कंदा आहिनि यार। ठीकु आहे ॿार आहिनि पटण आया आहिनि का ॿेर जो वण ॾिसो भला छा थी वेंदो जेके थोरो पटे करे हलिया वेंदा ॿार। असांजी घिटीअ में हूंदो हुयो अंबड़ियुनि जो वण। अच्छा। ऐं बाक़ाइदा हुन जूं अंबड़ियूं निकिरंदियूं हुयूं जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं जॾहिं स्कूल वेंदा हुआसीं त असां छा कंदा हुआसीं पटे खां ई वठी करे पथर हणंदा हुआसीं त जेसिताईं असां हुन वण ताईं पहुचंदा हुआसीं कान अंबड़ी किरंदी ऐं असां खणी करे भॼी वेंदा हुआसीं। अच्छा उहो जेको घर जो मालिक हो भाईजान उहो एॾो तेज़ हो बिल्कुलु दरवाज़े जे पोसां वेठो हूंदो हुयो ऐं जीअं ई हुनखे लॻंदो त पथर आयो आहे फौरन दरवाज़ो खोली करे असांखे पकड़ींदो। केॾियूं त ॻाल्हियूं आहिनि बचपन में हलिया वियासीं पर बचपन ते हलिया विया आहियूं अॻिते बि ॻाल्हियूं कंदासीं। थोरी साई पटे था गर्मी वधी वई आहे टेम्परेचर हाई थी वियो आहे नाज़रीन साई पटी करे वरी अचूं था। Welcome back Nauseen, welcome back in Morning with Hawaz. ये प्रोग्राम ॾिसी रहिया तव्हां लाइव आवाज़ सेवा ते। हिन वक़्तु असीं ॻाल्हि कंदासीं एज़ाज़ी तक़रीब जी। बिल्कुलु सदर आसिफ अली ज़रदारी पारां मुख़्तलिफ़ शोबनि में ख़िदमतूं पेश कंदड़ केतिरनि ई शख़्सियतुनि खे एवॉर्ड्स ॾिना विया आहिनि। ऐं फ़ख़्र जी ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त असांजी सिंध जी नामियारी फ़नकारा लेजेंडरी फ़नकारा खे बि एवॉर्ड ॾिनो वियो आहे, एज़ाज़ सां नवाज़ियो वियो आहे। इहा असांजे सिंध जे लाइ समूरी सिंध लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। ऐवान सदर इस्लामाबाद में हिकु तक़रीब थी आहे ऐं ॿी तक़रीब गवर्नर हाउस कराची में सिविल एज़ाज़ विरहाइण जी तक़रीब थी जिते गवर्नर निहाल हाशमी तरफ़ां 12 शख़्सियतुनि खे एवॉर्ड्स ॾिना विया। उन्हनि में ताज मस्तानी साहिबा, फज़ीला काज़ी, सवेरा नदीम, प्रोफेसर डॉक्टर मुजीबुद्दीन मेमण, आबिद हुसैन लाशारी ऐं किरन्नाज़, ख़ालिद महमूद शेख ऐं ॿिया शामिल आहिनि। केॾी न वॾी एज़ाज़ी तक़रीब हुई मुबशिर। बिल्कुलु ईअं ई आहे। इलाही सुठे तरीक़े सां मुनक़िद थी ऐं हर साल ई जेको आहे माण्हुनि खे एज़ाज़ ॾिना वेंदा आहिनि जन कुझु एक्स्ट्रा ख़िदमात पंहिंजे मुल्क जे लाइ पंहिंजे वतन जे लाइ पंहिंजनि माण्हुनि जे लाइ ॾिनियूं हुजनि। ऐं वाक़ई में जंहिं तरीक़े सां अवार्ड ॾिना विया हिन दफ़ो आम तौर ते इहो थींदो आहे जॾहिं बि इहे अवार्ड ॾिना वेंदा आहिनि त कुझु मुतनाज़ा क्रिएट थींदियूं आहिनि यार फलाणे खे छो मिली वियो फलाणे खे छो मिली वियो। लेकिन हिन दफ़ो सुठी ॻाल्हि इहा नज़र आई आहे जन माण्हुनि खे बि मिलिया आहिनि। हर माण्हू सम्झे थो त यार वाक़ई में इहे हिन अवार्ड जा हक़दार हुया ऐं इन्हनि जी वाक़ई में एक्स्ट्रा ख़िदमात आहिनि जेके हिननि समाज में सिंध जे लाइ मुल्क जे लाइ वतन जे माण्हुनि जे लाइ ॾिनियूं आहिनि। ऐं वाक़ई में छा त ॻाल्हि कजे ताज मस्तानी साहिबा लोक फ़नकारा वॾे अरसे खां जन खे असां ॿुधंदा था अचूं। वरी हो हिकिड़ी ॻाल्हि चइबी आहे न असां बचपन खां वॾा थी वियासीं लेकिन अमा असांजी ओड़ी जो ओड़ी असां हमेशह उन्हनि खे सेम ॾिठो चपड़ी ऐं यकतारो उहो सेम रहियो एज़ इट इज़। ईअं ई ताज मस्तानी साहिबा असांजी अम्मा बि ओड़ियूं ई रहियूं आहिनि। हिन वक़्तु असांखे जॉइन बि कयो आहे असांजे मॉर्निंग विद आवाज़ में मुबशिर। केॾी न सुठी ॻाल्हि आहे। असांजी सुबुह खे अञा एनर्जेटिक करे छॾियो आहे ताज मस्तानी साहिबा। ड्रीम्स कम ट्रू वारी ॻाल्हि थी। यस डेफिनेटली त असीं उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। एज़ाज़ मिलियो आहे उन्हनि खे। सभ खां पहिरीं ताज मस्तानी साहिबा तव्हांखे मुबारकूं हुजनि। तव्हांखे मुबारकूं हुजनि। ख़ैर मुबारक। इहा समूरी सिंध जी फतेह आहे, समूरी सिंध जी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। छा चवंदव हिन एज़ाज़ी तक़रीब में तव्हां विया तव्हांखे एज़ाज़ मिलियो ऐं कीअं पियो लॻे तव्हांखे? पहिरीं त पूरी सिंध जी तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां जेके मूंखे हमेशह दुआऊं ॾियनि था ऐं प्यार कनि था। ख़बर तो मज़े जी ॻाल्हि इहा आहे त को मूंखे अम्मा चवंदो आहे को अम्मी चवंदो आहे को जीजी चवंदो को आपा चवंदो ॾाढी ख़ुशी थींदी आहे। पर उन सां गॾोगॾु जॾहिं वरी हेॾो वॾो एज़ाज़ त हू हुनखे 4 चंड लॻाए छॾींदो आहे पंहिंजे सिंधी में चवंदा आहियूं। तो ज़ाहिर आहे सुठी ॻाल्हि आहे ऐं आउं त इहो ई
चवंदसि त जेकॾहिं हक़दारनि खे पंहिंजी ज़िंदगीअ में हक़ मिली था वञनि त उन्हनि खे वरी वापसि जवानी हिन ख़ुशीअ में अची थी वञे जीअं मुंहिंजी आहे। अलाह तव्हांखे हमेशह ईअं ई ख़ुशि ऐं जवान रखंदो। बिल्कुलु ईअं ई आहे। यकीनन सॼी सिंध जे लाइ मान आहे जीजा, ऐं सॼी सिंध जे लाइ फ़ख़ुरु आहे तव्हांखे इहो अवॉर्ड मिलणु। हिन वक़्तु सॼी सिंध तव्हांजे गीतनि में झूमी रही आहे। त तव्हां ॿुधाइजो पंहिंजी ज़िंदगी जे बारे में ॿुधाइजो, कीअं हिन सफ़र जो आगाज़ थियो, कीअं सिलसिलो इहो हलंदो रहियो, ताकी जेके असांजी अचण वारी नस्ल आहे उहे बि इन्हनि शयुनि खे ॾिसी करे तव्हांखे फॉलो करे सघे। हींअर त बिल्कुलु चारई रस्ता खुलियल आहिनि, आसानियूं आहिनि, मीडिया जो ज़मानो आहे। अॼुकल्ह हर हिकु माण्हू जे हथ में मोबाइल हथ में आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे इलाही आसानियूं आहिनि। जंहिं ज़माने असीं उन ज़माने में एतिरी अवेयरनेस कोन हुई, पर अलाह साईं मदद कई ऐं असां पंहिंजी हिमत कोन छॾी। जेतिरी हुई उन सारो असीं कोशिशि करे इन मंज़िल ते ज़रूरु पुॻासीं। पोइ इन में असांजे लाइ वॾो जेको क्रेडिट ॾींदसि त उहो PTV आहे, रेडियो पाकिस्तान आहे, पोइ कल्चर आहे। ही जेके इदारा आहिनि इन्हनि जी ख़िदमत कई, इन्हनि खे अॼु ॾींहुं सुधो आऊं त इहो ई चवंदी आहियां मुंहिंजा घर सही, ही मुंहिंजो घर, छो जो इन्हनि ही मुंहिंजी सुञाणप आऊं इन्हनि जी सुञाणप आहियां ऐं हिननि जे थ्रू ई ही सॼो जेको बि रंग आहे। तो मूंखे जीअं तव्हां ॾिसो कल्चर वारे ॾींहं ते अक्सर करे तव्हां चैनल्स वारा जेके बि आहियो उहे चवंदा तव्हां त पूरो कल्चर गॾु खणी था घुमो। त इहो बि मुंहिंजी ॻाल्हि आहे, तव्हां मूं पंहिंजे कल्चर खे प्रमोट कयो आहे ऐं मूंखे उनजे करे पूरी सिंध, पूरो मुल्क, पूरो वतन जेका मोहबत ॾिए थो, चाहे आउं कहिड़े बि सूबे में हुजां, कहिड़ी बि जॻह ते हुजां, मुल्क अंदरि ॿाहिरि जिथे बि हुजां, मूंखे माण्हू मोहबत ॾियनि था। इहा वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ। ऐं बाक़ी आयसि अहिड़े वक़्तु जॾहिं PTV जा चारई दरवाज़ा बंदि हूंदा, कंहिंखे इजाज़त, पखी खे बि इजाज़त अंदरि भटकण जी। इन ज़माने में इहा हिकिड़ी असांखे फतह मिली अलाह जे तरफ़ां, त इहा हिकिड़ी माना अॻियां रोशनीअ जो रस्तो असांखे नज़र आयो। अॼु उन रस्ते ते आया आहियूं असीं। अच्छा जी अॼु तव्हांखे माशाल्लाह एॾो ख़ूबसूरत ऐं सुठो अवॉर्ड मिलियो आहे, एॾे एज़ाज़ सां नवाज़ियो वियो आहे। कुझु असांजा फनकार जेके हाणे मार्केट में अचनि था, थोरी मिक्सिंग कराए पंहिंजे वॉइस जी ऐं फेमस थी वञनि था, उन्हनि में हेॾी मस्ती थी वञे थी, तव्हांजे लाइ असीं हाणे छा सम्झूं? तव्हांखे त अवॉर्ड मिलियो आहे, हू त माशाल्लाह कुझु कनि बि नथा, पोइ बि फेमस बि था थी वञनि ऐं उन्हनि में मस्ती थी अची वञे। तव्हांखे माशाल्लाह एॾो सुठो अवॉर्ड मिलियो आहे, सदारती अवॉर्ड मिलियो आहे, छा चवंदो तव्हांखे असीं हाणे किथे ॾिसंदासीं? उहा ई आहियां जहिड़ी हुयसि, मूं बिल्कुलु हिन में को चेंज न आहे। इनखे सिंग न लॻण खपनि, इहो पाण सिंधी में चवंदा आहियूं त सिंग लॻी विया, इहे सिंग न लॻण खपनि। छो जो कुझु फनकार जेके अॼुकल्ह अचनि पिया उन्हनि में सुठा बि आहिनि नेचर वाइज़, जिन इहो आहे सुञाणप सीनियर जी, जूनियर जी, ऐं बाक़ी कुझु जंहिं हू बाब कमाईअ ते अची था वञनि त पोइ हाणे हुननि जी मर्ज़ी आहे। असां इहो ॼाणणु चाहींदासीं कीअं ख़्यालु आयो जॾहिं तव्हां इन आगाज़ कयो ॻाइण जे हवाले सां, त यकतारो खणी करे ऐं दॿड़ी हथ में, त इन हिकिड़ो बिल्कुलु नओं स्टाइल यानी की असांखे ॾिसण में आयो, त तव्हांखे कीअं ख़्यालु आयो त मूंखे इन अंदाज़ में जेको आहे इन फील्ड में लहणु घुरिजे मैदान में? अदा पहिरीं नंबर त पुट मुंहिंजा ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो तालुक़ु अहिड़ी हिकिड़ी शहर सां आहे, अहिड़ी नगरीअ सां आहे जिथे चारई वक़्तु ईअं आऊं चवां खणी त इहा लोली आहे म्यूज़िक जी, जेका डेली शाम जो टाइम थींदो आहे दरगाह ते उहा शुरू थींदी आहे सेवण में। सही, हिकिड़ो वक़्तु त हूंदो आहे जेको धमाल शुरू हूंदी आहे, नगारा
वरी उहो ख़तम थींदो आहे त पोइ महफ़िल मौसीक़ी शाम थींदी आहे, शुरू थींदी आहे, यकतारे पोटा ॻाईंदा आहिनि अक्सर करे। पोइ हाणे वॾे अलम वारी साइड ते इन खां पहिरीं असां जॾहिं नंढा हुयासीं उन वक़्त में सोने दरवाज़े जे अॻियां बिल्कुलु महफ़िल थींदी, पोइ ॾाढो असी वञी दिलचस्पी सां हू ॿुधंदा हुआसीं, ॾिसंदा हुआसीं, त उन्हनि खे वाच कंदी हुअसि। त उहो शायदि मुंहिंजे अंदर में उहो फ़क़ीर जेको आहे वेहिजी वियो, जेको सूफ़ी फ़क़ीर हुयो। वाह 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 जी जी, असीं तव्हां सां कनेक्ट रहंदासीं, तव्हां केॾा न वञो, नंढड़ो ब्रेक था वठूं, वरी वापसि था अचूं। मुबशर ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंटिन्यू आहे ऐं असीं नंढड़ी साही पटे मॉर्निंग विथ आवाज़ में ॿीहर वापसि था अचूं। नाज़रीन तव्हां केॾा न वञो। वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर भली कार चऊं था तव्हांखे मॉर्निंग विथ आवाज़ में। जीअं जीअं टाइम अॻिते वधी रहियो आहे असां बि अॻिते वधी रहिया आहियूं। ॻाल्हियुनि जो सिलसिलो असांजो अॻिते जारी सारी आहे। असां डिस्कस करे रहिया हुआसीं 13 मई ते इस्लामाबाद जे अंदरि सदर आसिफ अली ज़रदारीअ पारां तक़रीब कोटाई वई, जेका क़ौमी सिविल एज़ाज़ ॾियण जी तक़रीब हुई। ऐं उन सां गॾोगॾु कराची शहर में भी गवर्नर हाउस के अंदर इहा ई तक़रीब मुनक़िद थी, जिते सदर आसिफ अली ज़रदारी की हिदायत ते क़ौमी सिविल एज़ाज़ माण्हुनि खे ॾिना विया गवर्नर सिंध जे पारां, ऐं जेके इस्लामाबाद में मौजूदु हुआ उन्हनि खे सदर आसिफ अली ज़रदारी पारां ॾिना विया। गवर्नर हाउस में जेका तक़रीब थी उन में तक़रीबन 12 जेके एज़ाज़ आहिनि, तक़रीबन सितारा इम्तियाज़ जा 12 शख़्सियात खे ॾिना विया ऐं 13 शख़्सियात खे तमग़ा इम्तियाज़ ॾिनो वियो। सितारा इम्तियाज़ ऐं तमग़ा इम्तियाज़ विराया विया ऐं हिकिड़ो जेको आहे उहो सदारती अवार्ड बराए हुस्न कारकर्दगी जी लाइ ॾिनो वियो। ऐं उहो जेको हिकिड़ो अवार्ड आहे उहो असांजी अम्मा जीजा ताज मस्तानी साहिबा खे ॾिनो वियो आहे। त असांजा ताज मस्तानी साहिबा अञा ताईं मौजूदु आहिनि। असां उन्हनि खे ॿुधायोसीं त नाज़रीन तव्हांखे ॾिसणु चाहिनि था, तव्हांजा ॻाल्हियूं करणु चाहिनि था, तव्हांखे ॿुधणु चाहिनि था। हा, त इन करे तव्हांखे न आहे वञिणो ऐं हुनजी महिरबानी। उहो ब्रेक खां पोइ बि असां सां गॾु आहिनि। असां हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजी अम्मा ॾे वेंदासीं, ताज मस्तानी साहिबा ॾे। अम्मा असांखे ॿुधाइजो, जेको अॼुकल्ह सोशल मीडिया जो ज़मानो आहे, हिन दौर में माण्हू जेके यूथ आहिनि उहे लोक गीतनि खां थोरो पासो कनि था पिया या नथा ॿुधनि। पुराणा गीत त ॿुधी वठंदा आहिनि, लेकिन को नओं रागीदार अहिड़ो मार्केट में नथो नज़र अचे। ऐं नौजवान वरी जेके आहिनि उहे थोरो डिस्को टाइप गाना, रैप वग़ैरह। त इन खे तव्हां कीअं ॾिसी रहिया आहियो? लोक संगीत जो मुस्तक़बिल तव्हां कीअं ॾिसो पिया? पहिरें नंबर ते त इहो ई चवंदसि त थोड़ी देर जो हिकिड़ो चमको खणी चइजे, जेको खिवण जीअं चमको ॾींदी आहे न, इहा म्यूज़िक उहा सम्झां थी। जो छो जो जंहिंजी सिख्या न आहे, जंहिंजो बुनियादु पको न आहे, त उहा अॻियां नथी निकिरी हली सघे। हाणे थोरो घणो जेसीं सोशल मीडिया जो ज़मानो आहे, जेसीं अलाह साईं ज़िंदगी ॾे असांजे ॿुधंदड़नि खे, हू उन्हनि खे मौत जेसीं ॾियनि था तेसीं त ज़ाहिर आहे। पर ॿुधो असां इहो आहे शुरू खां ई त जेको माण्हू आर्टिस्ट हुजे चाहे केर बि हुन में हुजे, उहो जेतिरो जल्दी ईंदो आहे ओतिरो जल्दी किरंदो आहे। ऐं तव्हां मूंखे ॿुधायो, तकड़ा तकड़ा सीढ़ी ते चढ़ंदा त पेर जेकॾहिं स्लिप थियो त तकड़ो माण्हू किरी बि सघे थो, ऐं संभल माण्हू ईंदो सोचे सम्झो त उन हिसाब सां त तव्हांजो पेर मज़बूत हूंदो। ऐं इहो ई चवंदसि त जेकॾहिं हिन फील्ड में अचनि था या अची चुका आहिनि त पोइ थोरी घणी सिखणु ज़रूरी आहे, सिख्या ज़रूरी वठनि। सिर्फ़ु जेको आहे ट्यूनर जो माना सहारो न वठनि जाके रिकॉर्डिंग जो। सही जी जी। कॾहिं ज़िंदगी में अहिड़ो मोड़ ईंदो आहे त इंसानु घबराइजी वेंदो आहे, या वरी ख़ुशीअ में बि हिकिड़ी घबराहट थींदी आहे। जीअं सदारती अवॉर्ड तव्हांखे मिलियो,
मां तव्हांजो फीलिंग्स ज़रूर पुछणु चाहींदमि। हिकिड़ो त फोन ईंदो आहे त तव्हांखे सदारती अवॉर्ड लाइ नामज़द कयो वियो ऐं ॿियो वरी सदारती अवॉर्ड पाण वठणु, कीअं हुयूं फीलिंग्स, छा सोचो पिया उन वक़्तु, छा हुयो दिमाग में, दिल में छा हले पियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह इलाही सुठो रहियो। ज़ाहिर आहे ख़ुशी जो लम्हो आहे, बिल्कुलु सही चयो त ख़ुशी में माण्हू जा लुड़क बि निकिरी ईंदा आहिनि। सो हिन ख़ुशीअ जे लाइ काफ़ी अरसे खां माण्हू तरसियो पिए, काफ़ी अरसे खां माण्हू इनखे पंहिंजो जॉइन कंदो रहियो, माण्हू हुन में अप्लाई कंदो रहियो। त हिकिड़ो ॾींहुं उहो बि ईंदो जंहिं ॾींहुं जेको ॾींहुं असांजे लाइ रब्बुल आलमीन लिखियो हूंदो। जी तो मूंखे बि तक़रीबन 5-7 सालनि खां जॾहिं बि छो जो नॉमिनीज़ 5-7 सालनि खां थियो पिए, मुख़्तलिफ़ विच में 2 चकर थियो, पोइ विच में वरी चेंजिस आयूं, त मूंखां सवाल बि थींदा, तव्हां जहिड़ा माण्हू विच में सहाफ़ी बि पुछंदा हुया जी त इहो आख़िर में फ़ैसिलो चेंज थी वियो। मूं चयो पोइ आउं इहो ई चवंदी सदा मूंखे वधीक ख़बर न आहे, बाक़ी इहो आहे त जेको ॾींहुं रब्बुल आलमीन लिखियो हूंदो उन ॾींहुं ज़रूरु मिलंदो। बिल्कुलु इहो ई आहे। जी जी तव्हां हैदराबाद जी हिकिड़ी तक़रीब में उस्ताद फिरोज़ गुल बाबति चयो हुयो त साईं खे तमामु वॾो यादि बि कंदा आहियो, त असां ॼाणींदासीं हुननि तव्हांजी ज़िंदगीअ में केतिरो निखार आणियो ऐं इन गीतनि जे बारे में केतिरो तव्हां अॼु बि हुननि खे जेको आहे पंहिंजनि गीतनि में तव्हां हुननि खे ॾेखारण जी कोशिशि कंदा आहियो। जी बिल्कुलु पुटु, अॼु बि उन्हनि खे नथी विसारे सघां ऐं अॼु बि ज़िक्र जेकॾहिं मौसीक़ी जो ईंदो त पोइ आउं उस्ताद फिरोज़ गुल खे त नथी विसारे सघां। मुंहिंजो त हू बाबा बि हुया, उस्ताद बि हुया, फ़क़ीर माण्हू हुया। हू जेॾा वॾा आर्टिस्ट हुया, जेॾा वॾा मौसीकार हुया, ओतिरी हुननि जी आजिज़ी हुई, हुननि जी दिलि में जेको आहे माण्हुनि जे लाइ मोहबत हुई। हिकिड़ी ॿुधाया, असीं उन ज़माने में जेकॾहिं सभु आर्टिस्ट जेके उन वक़्त जा हुया, जीजी ज़रीना खां वठी जेतिरा बि हुया, त ज़ाहिर आहे जीजी ज़रीना जहिड़ा आर्टिस्ट सीनियर हुया, असीं जूनियर अञा आया हुयासीं। त उन में थींदो इहो त हिकिड़ी हॉस्टल असांखे ॾींदा हुया अलॻि सां, माना लेडीज़ खे, ख़वातीन खे, बाक़ी जेके आहिनि जेंट्स अलॻि हूंदा। त उस्ताद फिरोज़ गुल जेको मरहूम हुयो, हू असां सां गॾु रहंदा हुया। पोइ असीं खिलंदा बि हुयासीं। पोइ असीं पुछो त चए बाबा मूंखे तव्हां पाण में शामिल करे छॾियो, ऐं तव्हां खां परे कोन वेंदसि। जी जी जॾहिं तव्हांखे अवॉर्ड मिलियो, तव्हां छा सोचो पिया हाणे इन फ्यूचर, त छा तव्हां पंहिंजी महिनत खे उहे ई जारी रखंदियूं जीअं तव्हां पहिरियां रखंदियूं अचो पियूं, या हाणे पाण खे थोरो रिलैक्स कंदियूं त हाणे बसि जेकी सफलता हुई उहा हासिल थी वई? न न न न बिल्कुलु ईअं कोन्हे, छो जो मुंहिंजी अॻे ई घटि आहे। छो जो हाणे सिर्फ़ु अॻे ई तव्हांखे ख़बर आहे त सकाफ़ती जा जेके गवर्नमेंट जा प्रोग्राम आहिनि उन्हनि जी ताईं महदूद रही आहियां थी वई, त उन जे लाइ करे हाणे इन खां घटि अञा छा कबो। पोइ त मूंखे छॾे वेही रहिजे, इहो थी नथो सघे। त बिल्कुलु आउं बिल्कुलु ख़तमु करे वेही रहां पंहिंजी ज़िंदगी में, इहो नथो थी सघे। जेसी ताईं मुंहिंजी सघ मूंखे इजाज़त ॾींदी तेसी ताईं कोन छॾींदसि। जी जी असां ॼाणणु चाहींदासीं अव्हांजो पंहिंजो पसंदीदा कहिड़ो गीत आहे जेको अॼु ताईं तव्हां सम्झो था त हिन जे ॻाइण खां पोइ मां इलाही ज़्यादा शोहरत जी बुलंदियुनि ते पहुतमि। असां त तव्हांजा सभु गीत ॿुधा आहिनि, मुंहिंजो ज़ाती तौर ते पसंदीदा उहो ई आहे अव्हांजा आशिक़ हज़ार सभा ॿुधाईंदी। अगरि आख़िर में अगरि असांखे तव्हां इहो ॿुधायो आहे, मुबशर बि फरमाइश कई आहे। मुबशर जी फरमाइश त बिल्कुलु अखियुनि ते आहे। बाक़ी इहो आहे त इहो सुवाल जेको हुयो त तव्हांखे कहिड़ो जे लाइ हिकिड़ो सुवाल थींदो आहे न त तव्हांखे कहिड़ो औलाद वणंदो आहे, ही बि कुझु अहिड़ो ई आहे। ऐं हूंदो आहे केॾी महिल इंसान कहिड़े मूड में हूंदो आहे, केॾी महिल कहिड़े में, इन जे करे को बि हिकिड़ो सिलेक्ट नथो करे सघिजे। सही आहे। मैडम ताज मस्तानी साहिबा, तव्हां असांखे टाइम ॾिनो, असीं तव्हांखे सुबुह सुबुह जगाए छॾियोसीं। तव्हांजी महिरबानी आवाज़ टीवी खे तव्हां टाइम ॾिनो आहे, पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾियण लाइ महिरबानी। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे मुबारकूं हुजनि तव्हांजे अवॉर्ड जे लाइ।
नाज़रीन, ही ताज मस्तानी साहिबा जी तव्हां ॿुधियूं उन्हनि जूं ॻाल्हियूं ऐं उम्मीद कयूं था त तव्हांखे बि पसंदि आयूं हूंदियूं। प्रोग्राम जो वक़्तु ॾिसो केॾी जल्दी गुज़री वियो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु गुज़री वियो आहे ऐं बिल्कुलु गुज़रणो ई आहे। असां यको सुबुह 9 बजे खां वठी करे तव्हांजे ख़िदमत में मौजूदु हुआसीं। वेंदे असां चयो त थोरो तव्हांखे चहकाईंदा वञूं, ख़ुशि कंदा वञूं। जो सिंध में ख़ुशियूं अचणु शुरू थी वियूं आहिनि, ख़ुशख़बरियूं मिलनि थियूं पियूं, खोड़ सारा प्रोजेक्ट बि ॾिसण में अचनि था। ऐं हाणे तव्हां ॾिसो जी ताज मस्तानी जी ॻाल्हियूं ॿुधियूं, फोक लोकगीत जे बारे में तव्हां ॿुधो त उन्हनि जी हींअर केतिरी ज़रूरत आहे। त यकीनन असां वटि टाइम घटि हो, इन करे असां उन्हनि सां कलाम न तव्हां अञा प्रोग्राम जो मज़ो दुबारा थी वञे वाकई। ऐं पोइ जॾहिं असीं गीत ॿुधूं हा त अञा 4 चंड लॻी वञनि। ख़ैर नाज़रीन, वक़्तु बिल्कुलु पुॼाणी ते पहुचे थो। वठंदासीं असीं तव्हां खां इजाज़त इन ई दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजे रखंदा खोड़ सारो ख़्यालु। ॿीहर मिलंदासीं। सिंध सलामत, साथ सलामत।